Assalamualaikum, Maya Zohaib Chandeo. And once again bringing you a wonderful and amazing show, Dharti Jo Jamalo, Wawa Jamalo. एक दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं इन उम्मीद सां गॾु त जिथे बि हूंदव ख़ुशि हूंदव ऐं ॿियनि जी ख़ुशी जो सबबु बणबो। त भाभी जी तव्हांखे बि वेलकम कंदासीं धरती जो जमालो में। कहिड़ा हाल आहिनि? तव्हां ठीकु लॻा पिया आहियो? मज़े में आहियो? मां ख़ुशि आहियां, तव्हां ठीकु आहियो? जी भाभी जी मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। उमेद था कयूं त असांजा जेके कॉलर्स ऐं व्यूवर्स आहिनि उहे बि बिल्कुलु फिट फाट हूंदा। भाभी जी हिकिड़ी ख़ुशी जी लहर आहे उहा इहा त ॾींहों ॾींहुं हाणे जेको पंहिंजो लॉकडाउन आहे हुन में नरमी ईंदी पई वञे काफ़ी टाइम खां बाद में। डिफरेंट अनाउंसमेंट्स अचनि पियूं पब्लिक पार्क जे हिसाब सां बि, त उहे बि जेको आहे हाणे ओपन कया वेंदा। ख़ुशी जी ख़बर आहे न? इहो भला जो करम आहे। जी भाभी जी बिल्कुलु। वैसे चवंदा आहिनि टाइम कॾहिं बि रुकंदो न आहे। त स्टार्टिंग में जॾहिं लॉकडाउन थियो ऐं सॼो पाकिस्तान बंदि हुयो त सभिनि जे दिलि में इहो त शायदि उहो टाइम ईंदो बि अलाए न ईंदो जो माण्हू वंस अगेन ॿाहिरि निकिरंदा। पर सही चवंदा आहिनि टाइम कॾहिं बि न आहे रुकंदो। केतिरो बि मुश्किलातुनि जो वक़्तु जी उहो आख़िर गुज़री ई वेंदो आहे। पर भाभी जी उन सां हिकिड़ो असांखे सबक़ु मिली थो वञे। ही जेको जीअं कोरोना अची वियो, ठीकु आहे, लॉकडाउन थियो, उहो त आहिस्ते आहिस्ते वञे पियो, हाणे ख़तमु थींदो, पर इन मां असांखे हिकिड़ो सबक़ु मिलियो। अच्छा उहो कहिड़ो मूंखे सम्झाए न। तव्हांखे कोई सबक़ु कोन मिलियो आहे? ॿुधाए त सही। त भाभी जी एॾो जेको आहे त सम्झो जेके ग़रीब माण्हू आहे सभु नौकरियुनि तां लही विया। एटलीस्ट असांजे माइंड में हाणे इहो हुजणु घुरिजे त जेको बि जॉब आहे, कोई मज़दूरी करे थो डेली बेसिस ते या मंथली पघार खणे थो, एटलीस्ट सेविंग हुजणु घुरिजे। 2-3 महीननि जी सेविंग हुजणु घुरिजे। कॾहिं बि अहिड़ो वक़्तु अची सघे थो त पोइ माण्हू छा करे। हिन सिचुएशन में सभिनि खे ख़बर पइजी वई त केतिरियूं मुश्किलातूं आयूं, त ईंदड़ वक़्त जे लाइ थोरो घणो माण्हू मुंहिंजे ख़्याल में सेविंग करे। बिल्कुलु बिल्कुलु। माना हाणे सुभाणे मां मास्क न पायां ईअं घुमंदी वठां न शहर में। न न न न न भाभी जी, हिन जो इहो मतिलबु न आहे त तव्हां मास्क पाइण ई छॾे ॾियो। न, अञा बिल्कुलु 100% ख़तमु न आहे। हाणे बि अगरि ॿाहिरि निकिरूं बि था त असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, अगरि ॿाहिरि निकिरूं था त असांजे चेहरनि ते मास्क हुजणु घुरिजे। पंहिंजी सेफ्टी त ज़रूरी आहे न भाभी जी। हा इहो बिल्कुलु सही थो चई। मां वरी त ईअं घुमंदी वठां। ठीकु आहे, त पोइ तव्हां बि निकिरो त मास्क खणी करे घुमंदा कयो। बहरहाल ख़ुशी जूं ख़बरूं त मिलंदी थी वञनि। इंशाअल्लाह वरी जल्दी उहो टाइम वापसि अची वेंदो जॾहिं असां सभु ॿाहिरि हूंदासीं ऐं सभु पंहिंजे पंहिंजे कमकार में लॻी वेंदा। एनीवेज़ ॻाल्हियूं असांजूं थींदियूं रहंदियूं। अचूं था पंहिंजी गेम्स जी तरफ़, त पोइ भई जल्दी सां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल कयो ऐं शामिल थी वञे असांजे हिन सेगमेंट में जंहिंजो नालो आहे हार्ट एंड स्टार। ऐं इनखे जे तावन सां भाभी जी सेगमेंट कयूं था स्टार्ट। त पहिरियों तव्हां ऐं असां खेॾंदासीं इहा गेम, ठीकु आहे? त शुरू थी कजे दिलि ऐं सितारे वारी गेम भाभी जी सां गॾु। त भाभी जी 3 चांसिस तव्हांखे ऐं 3 चांसिस मूंखे। अॼु थोरो सॉन्ग जो आवाज़ वधीक न आहे भाभी जी? हिन सॉन्ग जो आवाज़ मूंखे थोरो वधीक पियो लॻे। वधीक आहे थोरो घटि। ठीकु आहे, त भाभी जी स्टार्ट त कयूं पंहिंजे हार्ट एंड स्टार जी गेम खे। त 3 चांसिस तव्हांखे ख़बर आहे। एनएक्स जे तावन सां असांजो ही सेगमेंट आहे। त भाभी जी सां स्टार्ट त कयूं। लेट जी भाभी जी अॼु कीअं प्ले पई करे? जी भाभी जी दिलि या सितारो? अॼु ख़ुशीअ जी ख़बर ॿुधाई सही रे। दिलि ख़ुशीअ जी ख़बर जे करे भाभी चवे थी दिलि। सो लेट्स सी दिलि या सितारो। हियर वी गो। दिल अची वई। गुड भाभी जी। सो 1 पॉइंट गोस टू भाभी जी। अञा भाभी जी वटि ॿ चांसिस आहिनि। ॾिसूं था ॿिनि चांसिस में छा थी। भाभी जी वी हैव अ कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम। केरु किथां? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? किथां पियो ॻाल्हाए? रिमशा थी ॻाल्हायां सखर खां। जी दी रिमशा, वेलकम टू आवर शो। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? जी अल्हम्दुलिल्लाह ठीकु। तव्हां ॿुधायो ज़ोहैब भाई ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾिसां पई। थैंक यू वेरी मच। भाभी जी सां बि ॻाल्हायो थोरो। हेलो हेलो। हा थी ख़ुशि आई? जी ठीकु। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? मां ख़ुशि वेठी आहियां। मां त ज़ोहैब खां भली थी लॻा न। हा ॾाढा भला था लॻो। हा ज़ोहैब मिड़ई मूंखे टोकींदो आहे। मां त सुहिणी आहियां। अच्छा अच्छा, मतिलबु भाभी जी मूंखां वधीक सुठी पई लॻे? हा छो त। जी जी बस ठीकु आहे, मां छा थो चई सघां। मुंहिंजा कॉलर्स ही मुंहिंजा न रहिया। भाभी जी तव्हां सभिनी जी दिलि खटे वियो। न न हाणे तूं जेलस थो करी। न न न मां छो जेलस थींदुमि। एनीवेज असां सां रिमशा आहिनि लाइन ते। थैंक यू वेरी मच रिमशा फॉर कॉलिंग अस। तव्हां सां हाणे असां गेम खेॾंदासीं पंहिंजी दिलि ऐं सितारे वारी। तव्हां असांजे फर्स्ट कॉलर आहियो। जा त पोइ तयारु आहियो तव्हां? जी अदा बिल्कुलु तयारु आहियां। जेती तव्हांखे असां ॾींदासीं 5 चांसिस ॾिसणो ई आहे त 5 चांसिस में केतिरा पॉइंट्स तव्हां विन था कयो। एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। तव्हांजो फर्स्ट चांस आहे ऐं ॿुधायो दिलि या सितारो? दिलि। दिलि। त दी रिमशा चवे थी दिलि। सो लेट्स सी दिलि या सितारो। इन वी गो।
ओ अदी सितारो अची वियो दिल कोन आई दैट मींस तव्हां अञा ताईं काई पॉइंट विन न कई आहे पर अञा तव्हां वटि 4 चांसेस आहिनि त का ॾिसो ॻाल्हि था आहे अधी का ॻाल्हि आहे सो वंस अगेन भाभी जी चवे थी काई ॻाल्हि न तव्हांखे सपोर्ट करे थी भाभी जी त अदी ही तव्हांजो सेकंड चांस आहे दिल या सितारो 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 त अदी सितारो। चवनि थियूं हाणे सितारो त भाभी जी थोरो हिते बीहो न अॻिते अची ठीकु आहे त रिमशा जिन चवनि थियूं त सितारो सो लेट्स सी सितारो या दिल एंड हियर वी गो सितारो ऑल राइट सो रिमशा 1 पॉइंट गोस टू यू अञा तव्हां वटि 3 चांसेस आहिनि सो लेट्स सी हाउ यू प्ले ही तव्हांजो Again. थर्ड चांस आहे ॿुधायो दिल या सितारो अगेन सितारो अगेन सितारो त रिमशा चवे थी अगेन सितारो हिकड़ी पॉइंट तव्हां विन करे चुका सो लेट्स सी सितारो या दिल एंड हियर वी गो ऐं अगेन सितारो अची वियो सो दैट मींस 2 पॉइंट्स तव्हां विन करे चुका अञा तव्हां वटि 2 चांसेस आहिनि सो दैट मींस अगरि तव्हां ॿई सही था ॿुधायो त तव्हां विन कंदो 4 पॉइंट्स ठीकु आहे त भाभी जी कंटिन्यू कयूं था रिमशा सां ऐं तदी ॿुधायो दिल या सितारो दिल दिल हाणे दिल सितारे मां चईंसी हाणे दिल थी चवे रिमशा सो लेट्स सी दिल या सितारो एंड हियर वी गो दिल वेरी वेल डन रिमशा तमामु ज़बरदस्त प्ले करे रहिया आहियो गेम 3 पॉइंट्स विन करे चुका आहियो तव्हां हले ॿुधो पिया न जी जी अदा हाणे अगेन सितारो ठीकु आहे त लास्ट तव्हांजो चांस आहे 5th चांस हाणे तव्हां चओ था सितारो सो बेस्ट ऑफ लक रिमशा रिमशा चए थी सितारो अगरि सितारो अचे थो दैट मींस ही विन कंदियूं 4 पॉइंट्स अञा ताईं रिमशा 3 पॉइंट्स विन कयूं आहिनि हाणे हिननि चयो आहे सितारो सो लेट्स सी सितारो या दिल एंड हियर वी गो सितारो ऑलराइट very well done रिमशा दैट मींस तव्हां 4 पॉइंट्स विन कया आहिनि व्हिच इज वेरी वेल डन Anyways, thank you very much for calling us. ही हुयूं रिमशा जिन साढ़े सखर खां कॉल कई ऐं हिननि 4 पॉइंट्स हासिल कयूं आहिनि 5 चांसेस में वेरी वेल डन प्लेड बाय यू रिमशा त भई 4 पॉइंट्स हासिल करे छॾियूं आहिनि असांजो दिल ऐं सितारे वारो सेगमेंट आहे एनिक्स जे ताउन सां जेको तमामु ज़बरदस्त हली रहियो आहे रिमशा जी चिट त वही बॉल में बाक़ी सां वठंदासीं 2 मोर कॉलर्स पर जेसि ताईं असांजे कॉल अचे तेसि ताईं वंस अगेन मां चां थो भाभी जी तरफ़ भाभी जी मां खेॾूं पिया गेम भाभी जी तव्हांखे मां हिकिड़ो चांस ॾिनो हिकिड़ो त उहो हिकिड़ो ई भाभी सही ॿुधायो तव्हां दिल ॿुधाई दिल दिल हा ख़ुशीअ जो मौक़ो आहे न भाभी जी चयो तंहिं करे दिल थी ॿुधाए त दिल ही आई हुई हाणे भाभी जी जो आहे सेकंड चांस भाभी जी जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो दिल दिल त हाणे भाभी जी चए थी दिल सो लेट्स सी दिल या सितारो दिल अची वई ऑल राइट दैट मींस भाभी जी 2 पॉइंट्स विन कयूं आहिनि लास्ट चांस भाभी जी जो रहे थो वाह वाह पंहिंजे लाइ डांस थी करे भाभी जी मां बि थोरी कयां कॉन्ग्रेचुलेशंस भाभी जी बिन तई मां तव्हांखे कांग्रेट्स थो कयां त भाभी जी 2 पॉइंट्स विन करे चुकियूं आहिनि लास्ट चांस आहे भाभी जी जो सो लेट्स सी ही सही ॿुधाइनि थियूं या नथी ॿुधाइनि भाभी जी अची वियो हिकिड़ो दफ़ो वीअर तव्हांजी तरफ़ मां दिल या सितारो हाणे सितारो हाणे सितारो जी हाणे छो भला सितारो चेंज करे वियो हाणे तव्हांखे लॻे थो त सितारो ईंदो पाक को ॿुधो अथई जी पाक को ॿुधो अथई अलाए कहिड़ो पहाको रांदि रतल छॾिजे मेलो मतल छॾिजे रांदि रतल छॾिजे हा मेलो मतल छॾिजे अच्छा हा हाणे वरी चेंज करी थोरो इन जे करे हाणे भाभी जी चेंज थी करे त भई ॾिसूं था दिल या सितारो हाणे भाभी जी चेंज कयो आहे चवे थी त सितारो सो लेट्स सी दिल या सितारो एंड हियर वी गो ओ भाभी जी काॾे विया तव्हांजा मेला काॾे विया मेला मतल का ॻाल्हि आहे ॿ चांस त 2 पॉइंट मुंहिंजो आहिनि मेला मची विया मेला विसमी विया बस छा कयूं विसमी विया ऑल राइट त भाभी जी 2 पॉइंट्स विन कयूं आहिनि हाणे ई दिल ऐं सितारो मां पास थो कयां भाभी जी तरफ़ छो जो हाणे मुंहिंजो टर्न आहे भाभी जी त ॿुधाए छॾियो असांखे भई हिन 2 पॉइंट्स विन कयूं आहिनि नाउ इट्स माय टर्न त भाभी जी शुरू था कयूं हिनखे जल्दी सां त पोइ ॿुधायो स्टार जहाज पोइ मुंहिंजो ॿुधाइणु ज़रूरी आहे तव्हांखे ॿुधाईंदव त मां हलाईंदमि न पोइ ईअं हलायो जेको निकितो मुंहिंजो न इहो बेमानी आहे न बेमानी कॾहिं कॾहिं लीनियंसी किचन ॾींदा कयो न किचन कंदव तव्हां त ठीकु आहे दिल भाभी जी ओ दिल न आई बट अञा मोड़ बि 2 चांसिस आहिनि त भाभी जी हाणे मां चवंदुमि वंस अगेन दिल हाणे हिनखे हलायो त सही तरीक़े सां न तव्हां हिनखे फ्लिप कयो ई नथा हा ईअं दिल अची वई दैट मीन्स 1 पॉइंट कम्स टू मी हिकिड़ी पॉइंट मां बि विन करे छॾी आहे ऐं हाणे जेका थर्ड आहे
थर्ड मूंखे कीअं बि करे विन करणी आहे, पोइ असां बराबरि थींदासीं। वी हैव कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम। कहिड़े किथां? वालेकुम सलाम सर, सोहेल बात कर रहा हूँ सर। जी भाउ छा? हेलो। जी सोहेल तो गाना सखर कराची का सर। शोएब जी जी भाउ सोहेल, वेलकम टू शो। कहिड़ा हाल तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह सर, ठीक ठाक, शुक्र अल्लाह जो। सोहेल भाउ ख़ुशि आहीं? जी जी अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। तव्हां हाँ। ठीकु आहियो? मां ख़ुशि वेठी आहियां, विवेक बि ख़ुशि वेठो आहे। असांजो प्रोग्राम ॾिसो पिया न। हेलो, हेलो आवाज़ घटि थो अचे। हेलो ठीकु आहे। अदा जी, जी। भाभी जी तव्हां सां ॻाल्हाए पई, शायदि भाभी जी जो तव्हां सही तरीक़े सां आवाज़ न ॿुधो। एनीवेज़ असांजो दिल ऐं सितारे वारो एनएक्स जे ताउन सां सेगमेंट हली रहियो आहे, ऐं त पोइ तव्हां जी। तयारु आहियो? जी जी तैयार आहे, तैयार आहे सर। तव्हां खां पहिरियों भाउ 4 पॉइंट्स हाईएस्ट मार्क्स आहिनि। 4 चार, हा 4, त 4 को घटि न आहिनि ॿुधाइणा तव्हांखे। ठीकु आहे। ठीकु आहे, तयारु आहियो? जी, जी, शुरू तैयार कजे आहियां। तव्हां सां। जी जी ठीकु आहे भाउ, तव्हांजो फर्स्ट चांस आहे, त पोइ जल्दी सां ॿुधायो दिलि या सितारो? सितारो। सितारो। त दा सोहेल चवनि था सितारो, सो लेट्स सी दिल या सितारो इन वी गो। जी Oh, I'm sorry, दिल अची वई, सितारो कोन आयो, but still you have 4 chances. तव्हांजो हाणे सेकंड चांस आहे, ॿुधायो त दिल या सितारो? सितारो। सितारो। त दा सोहेल once again चवनि था सितारो, so let's see सितारो या दिल, and here we go. ओ अदा सितारो न आयो, once again दिल अची वई, पर तव्हां सां असां फाइन लास्ट ताईं कंटिन्यू कंदासीं हिन गेम खे। हाणे तव्हांजो आहे थर्ड चांस, त ॿुधायो सितारो या दिल? सितारो। सितारो। once again सितारो। भाभी जी टियों दफ़ो सितारो ॿुधायो, हालांकि नथो अचे पोइ बि सितारो। भई बसि नसीब जी ॻाल्हि आहे। जी नसीब जी बि ॻाल्हि आहे। नसीब जी ॻाल्हि आहे, अधे खे त नथा चओ, कोई मसलो न आहे, काई ॻाल्हि न आहे। असां का ॻाल्हि न आहे, अञा तव्हां वटि ॿ चांस आहिनि। टे चांस आहे, अदाई तव्हांजो थर्ड चांस आहे, तव्हां सितारो चयो आहे, so let's see what comes. सितारो। ऑल राइट, वाह, दैट मींस 1 पॉइंट गोस टू हिकड़ी पॉइंट तव्हां विन करे चुका आहियो। 2 चांसिस तव्हां वटि आहिनि, जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो? दिल। दिल। त हाणे था चवनि था सोहेल दिल, सो हियर वी गो, ऐं दिल ई अची वई, दैट मींस तव्हां 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो। ऐं हाणे तव्हांजो लास्ट चांस आहे भाउ, लास्ट चांस बि सही ॿुधाईंदो पोइ बि तव्हां विन नथा करे सघो, छो जो तव्हां खां पहिरीं जेका असांजी कॉल आई उन्हनि असांखे 4 सही जवाब ॿुधाया, दैट मींस 4 पॉइंट्स विन कयूं। बट तव्हां असांजे हिन सेगमेंट में शामिल थी चुका आहियो, ऐं तव्हांजो नालो वेंदो लकी ड्रॉ जे बॉल में, ऐं तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। त भाउ ॿुधायो, ही तव्हांजो लास्ट चांस आहे, दिल या सितारो? दिल। दिल। All right, so this is your last chance. Let's see दिल या सितारो? सितारो अची वियो भाउ, दैट मींस तव्हां जस्ट 2 पॉइंट्स विन कया आहिनि ओवरऑल 5 चांसिस में। एनीवेज थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस भाउ। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो, त ही हुया सोहेल जंहिंसां कॉल कई ऐं हिननि विन कया आहिनि 2 पॉइंट्स। सो दैट मींस ही सेगमेंट अदा तव्हां त विन कोन करे सघियो, बट तव्हांजो नालो लकी ड्रॉ जे बॉल में ज़रूरु वेंदो, ऐं तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। हुन जे लाइ तव्हांखे असांजो प्रोग्राम ॾिसणो पवंदो लास्ट ताईं। त भई असां वटि थी चुका आहिनि 2 कॉलर्स, हाणे असां वठंदासीं पंहिंजो लास्ट कॉलर। पर लास्ट कॉलर को पहिरीं वंस अगेन मां ही ॾींदुमि भाभी जी खे, ऐं असां पंहिंजी गेम खे कंदासीं कंटिन्यू। त एनएक्स जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे भाभी जी, लेट्स बिगिन। मां तव्हांखे 2 ॿुधाए चुको आहियां, हिकिड़ो न मतिलबु चांसिस 2 थी चुका आहिनि, हिकिड़ो ग़लति आहे, हिकिड़ो सही आहे। हिकिड़ो सही आहे, हिकिड़ो सही आहे, हाँ। त मतिलबु हाणे जेको लास्ट वारो आहे इहो मूंखे सही ॿुधाइणो आहे, पोइ ई भाभी जे मां बराबरि थी सघंदासीं। जी त पोइ शुरू कयो, खेॾूं था। ॿुधायो हार्ट या स्टार? हा भाभी जी स्टार। दिल न छो थी चए स्टार, पर फिटी सही सां कजो, सही सां फिटी कजो मथे। हाँ सोचे वठो। सोचे छॾियो आहे, मां फिटी कयो हाणे। सितारो। राइट, दैट मींस मां बि 2 पॉइंट्स विन कया, भाभी जी बि 2 पॉइंट्स विन कया, ऐं असांजे विच में थी वियो अॼु टाई। एनीवेज भाभी जी वेरी वेल डन, तमामु ज़बरदस्त प्ले कयो तव्हां। जी जी थैंक यू। अच्छा भाभी जी, तव्हांजूं तयारियूं किथे पहुगियूं ईद जूं? हाँ अॼु बि वई हुयमि, शॉपिंग करे आयमि। अॼु बि शॉपिंग करे आई आहे भाभी जी मूंखे ॿुधायो आहे त शॉपिंग त कई आहे भाभी जी, 3 ॾींहंनि जे लाइ ड्रेसिस वरितियूं आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि में थोरी तव्हां मायूस लॻो भाभी जी, जॾहिं तव्हां मूंखे ॿुधायो पिया त मां ईद जो जेको 2 ड्रेसिस आहिनि न, उहे त स्पेशल वरितियूं आहिनि, जेका 3 ड्रेस आहे न उहा माना एड़ी तेड़ी आहे। उहा बसि जेको मुंहिंजो मुड़ुसु हुयो न, हा, उनखे इहो कलर पसंदि हुयो, मां चयो हाणे वठी थी। ओ उहो भाभी जी जो मुड़ुसु हुयो उनखे उहो कलर पसंदि हुयो, जेका माना तव्हांजी एड़ी तेड़ी ड्रेस आहे, हाँ बसि उहा कहिड़े येलो कलर जी आहे न?
येलो कलर जी थी। हाँ न बाक़ी ॿ ड्रेसिस भाभी चेती त मां शॉपिंग मॉल मां वठी आई आहियां ऐं ॾिसणो इहो आहे त उहे शॉपिंग मॉल वारियूं जेके ड्रेसिस आहिनि उहे कहिड़े ॾींहं ते थी पाए ऐं जेका अहिड़ी तेड़ी येलो कलर जी उहा कहिड़े ॾींहं ते था पायो हा न भाभी जी हाँ वो था ईद ते ठीकु आहे बेस्ट ऑफ लक एनीवेज़ ॾिसूं था त ईद जे ॾींहुं भाभी जी कीअं थी लॻे ऐं फ़िलहाल असांजो सेगमेंट हली रहियो आहे दिलि ऐं सितारे वारो त जल्दी सां कॉल कयो ऐं शामिल थी वञो असांजे हिन सेगमेंट में ॿ कॉलर्स असां वटि थी चुका आहिनि असांजी फर्स्ट कॉलर हुई रिमशा जे सखर खां कॉल कई हुननि 4 पॉइंट्स विन कया आहिनि ऐं असांजो जेको सेकेंड कॉलर हुयो सोहेल अदा सोहेल हुननि 2 पॉइंट्स विन कया आहिनि हाणे असां वठंदासीं लास्ट कॉलर सो जल्दी सां कॉल करे शामिल थी वञे असांजे हिन सेगमेंट में त भाभी जी अची वञा मां पंहिंजी जादुई पेन जी तरफ़ ही त सफ़ा ॾिसो छा असर थी वियो आहे मुंहिंजी जादुई पेन जो मां सोचां पियो नेक्स्ट वीक ईद जे ॾींहं ते ठाहे छा मां तव्हांखे ॿुधायो हिन जा वार वॾा थी विया आहिनि कचरा जी भाभी जी पहिरियों बि चयो त हिन जा वार थी विया आहिनि वॾा त भाभी जी तव्हांजा वॾा थींदा पर तव्हांजा त ईअं न आहिनि थिया न तव्हांजा त माशाल्लाह सां ज़बरदस्त वार आहिनि माशाल्लाह हाँ पोइ मां पार्लर ते वेंदी आहियां सेटिंग कराईंदी आहियां पोइ वारनि हिनखे मां कहिड़े पार्लर वठी वञा हाँ गोरी भाउ जो पार्लर अथव कहिड़ो पार्लर आहे गोरी भाउ गोरी भा पार्लर जी बिल्कुलु असांजा गोरी भा जेके मूंखे बि तयारु कंदा आहिनि त भाभी जी खे बि तयारु कंदा आहिनि ज़बरदस्त ऐं माशाल्लाह सां काफ़ी एक्सपीरियंस आहे त हिनखे मां खणी वेंदुमि भाभी जी गोरी गोरी भाउ जो भाई ॾे पार्लर जी त पोइ छो न हाणे ई खणी हलूंसि भले बसि हाणे खणी था हलूंसि त भई वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो केना बि न वञिजो मां हिनखे खणी वञा गोरी भाई ॾे असां न हीअं भाभी वियासीं जी न भाभी जी ब्रेक ते न आहे वञिणो छो न ब्रेक ते न आहे वञिणो ही मुंहिंजी छा नाराज़ थियो? थी वेंदी मज़ाक कई मैं बसि चल न चओ हिनखे ओड़ी माली चवे थी हीअं वियासीं हीअं आयासीं माना अलाए जॾहिं मां- जॾहिं हिनखे मां आज़माईंदो आहे न ही वञण जो ॾाढी कोशिशि कंदी आहे भाभी जी अलाए मां चयो वञे थो त पोइ हीअं वियासीं हीअं आयासीं न भाभी जी ॻाल्हि करण जी देरि आहे तव्हां बसि हुन टाइम ई कंदा आहियो बहरहाल एनीवेज़ भाभी जी जल्दी सां असांजे लास्ट कॉल अचे त असां स्टार्ट कयूं पंहिंजो बलून्स वारो सेगमेंट असां वटि थी चुका आहिनि 2 कॉलर्स अॼु रिमशा ऐं दा सोहेल हिकिड़े विन कया आहिनि हिकिड़े हासिल कया आहिनि 4 पॉइंट्स ऐं ॿिए हासिल कया आहिनि 2 पॉइंट्स हाणे सॼो डिपेंड करे थो असांजो लास्ट कॉलर ते भाभी जी ॾिसूं था अगरि हू 5 ॿुधाइनि था त खटे सघंदा सो वीह कॉल और अस्सलाम वालेकुम कहिड़े किथां वालेकुम सलाम शफीक अमन बांसेलाबाद जी बा शफीक वेलकम टू आवर शो शकीब भाउ ख़ुशि आहीं चओ तव्हां ॾाढो भलो आहे शकीब भाउ ख़ुशि आहीं जी भाभी ख़ुशी हा मां ख़ुशी वेठी आहियां ईद जी शॉपिंग कई अथई न जी जी ईद जी मां बि ॾाढी शॉपिंग करे आई आहियां हा इधर हलो जी जी मां ईद जी ॾाढी अदा शॉपिंग करे आई आहियां तव्हां भाभी जी shopping तव्हां कई? खां पुछे थी त तव्हां ईद जी शॉपिंग करे आया आहियो इधर ही शॉपिंग कई अथऊं साईं तव्हां कई आहे ईद जी शॉपिंग भाभी जी जो सवाल आहे तव्हां को इहो हा असां कई आहे इधर ही शॉपिंग हा भाभी जी कई आहे ठीकु आहे त पोइ भाउ तव्हां सां असां गेम पंहिंजी स्टार्ट था कयूं दिलि सितारे वारो असांजो सेगमेंट आहे तव्हां को पहिरियों 2 जी, कॉलर थी चुका आहिनि हाणे तव्हां जो हाईएस्ट पॉइंट्स आहिनि 4 दैट मीन्स घटि में घटि बि तव्हांखे 4 पॉइंट्स हासिल करणियूं आहिनि त हीअं मां खणी आयुमि बल्कि मुंहिंजे हथ में अची वियो आहे दिलि ऐं सितारो भाउ शफ़ीक तव्हां सां स्टार्ट कयूं था असां ऐं पंहिंजे दिलि ऐं सितारे वारो सेगमेंट ही तव्हांजो आहे फर्स्ट चांस ॿुधायो दिलि या सितारो सर दिल दिल त भाउ चवनि था दिल ही तव्हांजो फर्स्ट चांस आहे सो लेट्स सी दिल या सितारो एंड हियर वी गो दिल ऑल राइट वाह 1 पॉइंट गोस टू यू वाह बाक़ी तव्हां वटि अञा 4 चांसेस आहिनि त भाउ दिल या सितारो सर दिल दिल वंस अगेन अदा शफीक चवनि था दिल से लेट्स सी दिल या सितारो एंड हियर वी वंस अगेन गो Very well then once again to let's see भैया that means 2 points मां विन करे चुका आहियो अञा तव्हां वटि 3 चांसेस आहिनि अञा ताईं तव्हां को ग़लति जवाब न ॿुधायो आहे त भाउ शफ़ीक ॿीहर अची वियो मां तव्हां ॾे ॿुधायो सितारो या दिल दिल साईं दिल त टियों दफ़ो बि दिल सही आहे त वाह so without wasting any time here we go दिल वेरी वेल डन बा दैट मींस 3 पॉइंट्स मां करे चुका आहियो हुए लास्ट 2 चांसेस रहनि था त सितारो या दिल दिल साईं सो वंस अगेन द शफीक चवनि था दिल भई दिल 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 कम करे भई अॼु न करे दिल खे न पिया छॾियो जी साईं ठीकु आहे त ही तव्हांजो 4 चांस आहे अदा शफीक चवनि पिया दिल सो लेट्स सी दिल या सितारो इन वी वंस अगेन गो भाउ सितारो अची वियो दिल न आई सो सॉरी दैट मींस तव्हांजो लास्ट चांस आहे इहो तव्हांखे इन आउट सही ॿुधाइणो आहे न त अॼु रिमशा विन करे वेंदी त 5th चांस दिल या सितारो सर दिल
दिल तो भाई शफीक चवन पिया दिल दिल। तव्हांजो लास्ट चांस आहे अगर सही त पोइ टाई थी वेंदी न त अदी विन करे वेंदी सो लेट्स सी दिल या सितारो भा दिल ॿुधाई वञ सघनि तव्हां दिल ॿुधाई भा अदा जी साईं जी भा दिल ॿुधाई लास्ट तव्हां सर दिल ठीकु आहे त ॾिसूं था दिल या सितारो इन वी गो ओम सॉरी भा दिल कोन आई सितारो अची वियो दैट मीन्स तव्हां 3 पॉइंट्स विन कयूं आहिनि ऐं तव्हां विन कोन करे सघियो बट डोंट वरी भा तव्हांजो नालो सां विझूं था लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो केस त ही हुया शफीक जे सारे कॉल कई थैंक यू वेरी मच ब्रदर फॉर कॉलिंग अस दैट मीन्स असांजो जेको ई एनेक्स जे तावन सां सेगमेंट आहे द रिजल्ट्स आर क्लियर अॼु असांजी विनर आहे रिमशा जे साने सखर को कॉल कई कांग्रेचुलेशंस रिमशा फॉर विनिंग एनेक्स गिफ्ट हैम्प तो भाभी जी थोड़ी डांस भी करे छॾियो रिमशा लाइ जी बरसात धरती वारन जो भी साथ ऑल राइट दैट मीन्स अॼु जो असांजो विनर आहिनि रिमशा जे सारे सखर को कॉल कई त ही टे जेके चिट्स आहिनि रिमशा जी अदा सुहेल जी ऐदा शफीक जी टई वञनि तो लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश ऐं हिते ई असांजो ही सेगमेंट थिए थो ख़तम ऐं हाणे असां शुरू कंदासीं पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट जेको आहे ब्लास्ट द बलून बलून ब्लास्ट वारो त भाभी जी थोरो घणो तव्हां बि ऑडियंस सां ॻाल्हायो ताकी मां खणी अचां पंहिंजा बलून्स जी जी बिल्कुलु हाणे जेको सेगमेंट स्टार्ट थींदो तमामु मज़ेदार सेगमेंट आहे बलून्स वारो जंहिंमें तव्हां पंहिंजे कलर जो बलून चॉइस कंदा उन में हिकु कलर में विनर हूंदो आहे जी बिल्कुलु ज़ेबा जी जी अॼु मां जेको आहे बलून्स अई भाभी जी हिकिड़ो मिंट ने के तव्हां पकड़ियो ताकि मां चिट बि खणी अचां बलून बि खणी अचां कॾहिं कॾहिं सां छो इहा ट्रेजेडी थी वेंदी आहे को न को बलून बस्ट करे वेंदो आहे हाणे छा उहो मां खणा हाणे जेको बस वारो मां बलून खणा भाभी जी हिकिड़ो कमु कयो तव्हां ही पिंक कलर ऐं ऑरेंज कलर पकड़ियो ठीकु आहे ताकी मां ही बि खणी अचां ही आहे पर्पल कलर जो बलून ऐं हिन जी चिट बि आहे मुंहिंजे हथ में त भई जेको बलून ब्लास्ट थी चुको आहे उहो बि आहे मुंहिंजे हथ में ऐं आहे पर्पल कलर जो बलून जेको थियो मूंखां ब्लास्ट पर मां तव्हांखे इहो चवण वारी हुअमि मां बलून खणी अचां हा ठीकु आहे भाभी जी असांखे के कंटिन्यू कयो पर फ़िलहाल वक़्तु हिकिड़े नंढड़े ब्रेक जो केॾा में न वञिजो असां बसि हीअं वियासीं हीअं आयासीं हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो ज़मानो वाह वाह ज़मानो जान जिगर ऐं साह सां वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो उम्मीद आहे असांजे शो खे एंजॉय करे रहिया हूंदो ऐं हाणे असांजो सेगमेंट बलून ब्लास्ट वारो थी चुको आहे स्टार त पोइ जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांजे हिन सेगमेंट में ऐं बुक कयो पंहिंजी पसंदि जो कलर असांजो भाभी जी सेगमेंट आहे धरती टीवी जे तावन सां त असां वटि अॼु जेके कलर्स आहिनि हथ में मुंहिंजे हथ में आहे रेड कलर भाभी जी जे हथ में आहे पिंक कलर ऐं ऑरेंज कलर हिकिड़ो जेको ऑलरेडी ब्लास्ट थी चुको आहे ही चिट जेका आहे त वेड़ियल आहे ही ॾिसो त भाभी जी मुंहिंजे ख्याल में ही कयूं इंक्लूड कयूं हिन में शामिल कयूं ठीकु आहे हिन खे बि असां शामिल कयूं था त ही मुंहिंजे हथ में हीअ आहे पर्पल कलर जो बलून जेको ऑलरेडी ब्लास्ट थी चुको आहे पर इहा चिट मुंहिंजे हथ में आहे हिन जे मथां रबड़ बि आहे ॾिसो हर चिट जे मथां ही रबड़ बि हूंदो आहे पैक थियल आहे काई बि ख़बर न आहे हिन जे अंदरि छा आहे छा न आहे त पोइ जल्दी सां कॉल कयो ऐं सिलेक्ट कयो पंहिंजी पसंदि जो बलून वी हैव 4 कलर्स टुडे ऑरेंज पिंक रेड ऐं आ पर्पल कलर ऐं कॾहिं कॾहिं असां सां हीअ ट्रेजेडी थी वेंदी आहे अलाए छो त सिलेक्ट करण खां पहिरियों ई बलून जेके थी वेंदा आहिनि ब्लास्ट पोइ ॾिसंदासीं त भाभी जी कंहिंजी क़िस्मत में आहे ब्लास्ट थियल बलून ऐं थी थो सघे हिन में हुजे विनर मूंखे लॻे थो भाभी जी तव्हांजो जेको हू कलर आहे न ऑरेंज कलर आहे हिन में हूंदो विनर आई डोंट नो मूंखे लॻे थो रेड में विनर आहे तव्हांखे लॻे थो रेड कलर तव्हांखे वणे थो हुनजो मतिलबु इहो न त हिन में विनर हूंदो न न हिन में थी सघे हुजे हिन में थी सघे थो तव्हां हेॾो हीअं छो पकड़ी बीठा आहियो भाभी जी बलून्स खे
हाँ मथे नज़र अचनि बलून। एनीवेज असांजो धरती टीवी जे ताबुन सां ई सेगमेंट हली रहियो आहे बलून्स वारो। असांजे हथ में डिफरेंट कलर्स जा बलून्स आहिनि। जल्दी सां कॉल करे सिलेक्ट करियो पंहिंजी पसंदि जो बलून। आई हैव रेड कलर ऐं ही आहे पर्पल कलर। वी हैव अ कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम। केरु ऐं किथां? वालेकुम सलाम सर, उज़मा ॻाल्हायां पई। जी अदी उज़मा, वेलकम टू आवर शो। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी जी, तव्हां ॿुधायो सर कीअं? जी ठीकु ठाक। भाभी जी बि ॻाल्हाइण पई चाहे तव्हां सां। हलो आदि उज़मा, ख़ुशि आहियो? वालेकुम सलाम, कहिड़ो हाल आहे भाभी? मां ख़ुशि वेठी आहीं ईद जी शॉपिंग बि करे आई आहियां अॼु। जी तव्हां, असां ख़ुशि आहियूं। तव्हां ईद जी शॉपिंग कई आहे न? जी जी मां बि ईद जी शॉपिंग भाभी जी करे आई तव्हां खां आहियां। पुछे पई त तव्हां ईद जी शॉपिंग कई आहे या न? जी, मूंखे आवाज़ न पई अचे। जी छा था चओ? भाभी जी तव्हां खां पुछे पई त तव्हां ईद जी शॉपिंग कई आहे या न? जी सर, कई आहे शॉपिंग। भाभी जी कई अथई शॉपिंग? मां बि करे आई आहियां इन करे हाँ पुछां भाभी जी तव्हांखे ॿुधाए थी मां बि करे। एनीवे जदी असांजो बलून ब्लास्ट वारो सेगमेंट थी चुको आहे स्टार्ट। असांजे हथ में 4 ई कलर्स आहिनि। तव्हां फर्स्ट कॉलर आहियो इन सेगमेंट जा। मुंहिंजे हथ में पर्पल कलर आहे, रेड कलर आहे ऐं भाभी जी जे हथ में पिंक कलर आहे, ऑरेंज कलर आहे। त पोइ तव्हां कहिड़ो बलून कयो था बुक अॼु? पर्पल कलर करे वठो। ठीकु आहे, त पर्पल कलर आहे मुंहिंजे हथ में। त तव्हांजे नाले ते ई कयूं था पर्पल कलर जो बलून बुक। एंड थैंक यू वेरी मच दी फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराइजो। त हीअ हुई उज़मा जंहिं बुक कयो आहे पहिरीं पर्पल कलर जो बलून। भाभी जी दैट मीन्स जेको ब्लास्ट थी चुको हुयो सभ खां पहिरीं इहो ई बलून थियो आहे बुक। ॾिठव त ही हिकिड़ो बलून थी चुको आहे बुक। धरती टीवी जे ताउन सां असांजो ही सेगमेंट हली रहियो आहे। बाक़ी बचा असां वटि 3 बलून्स, रेड कलर, पिंक कलर ऐं ऑरेंज कलर। जल्दी सां कॉल करे ऐं तव्हां बि बुक करायो पंहिंजी पसंदि जा बलून्स। त मूंखे लॻो भाभी जी अॼु ऑरेंज कलर में आहे विनर ऐं भाभी जी चए पई त रेड कलर जे अंदरि विनर। त पोइ जल्दी सां कॉल कयो। जॾहिं 4 ई थी वेंदा बुक बलून्स पोइ असां फाइनलाइज़ कंदासीं ऐं ख़बर पइजी वेंदी त ऑरेंज में आहे या रेड में आहे या ॿिन्हिनि में न आहे। धरती टीवी जे ताउन सां भाभी जी असांजो ही सेगमेंट हली रहियो आहे। ॿियो तव्हां पंहिंजा हाल चाल ॿुधायो भाभी जी। शॉपिंग त तव्हां करे छॾी त रेडीमेड कपिड़ा इहे वरिता अथव या वरी दर्जी खां सिबराईंदव? न कुझु रेडीमेड कुझु दर्जी खां सिबराईंदो। कुझु रेडीमेड ऐं कुझु दर्जी खां सिबराईंदव। कलर शलर वठी आयो डाई कराइण जे लाइ? हा कलर ठीकु आहे, भुली न वञिजो वारनि खे कराइजो कलर। कलर काफ़ी माण्हू तव्हांजा डिफरेंट कलर जा वार ॾिसणु चाहिनि था। हे बि सुठा वार आहिनि। हाँ ही भी सुठा वार आहिनि। ऐं जॾहिं का भाभी जी जेको आहे त हिते अची बीठी आहे न ही कुझु घणो ई प्राउड फील थी करे न। भाभी जी मूंखे लॻे थो तव्हां में मगरूरी अची वई आहे जॾहिं खां तव्हां हिते बीठा आहियो। छो मूंखे मगरूरी आई आहे? पर डोंट वरी, ईद खां वठी बि बिस्मा आहे न ईद स्पेशल में असां सां। हाँ बिस्मा चए थी मां ईंदमि ईद हाँ त स्पेशल। ईद स्पेशल का त बिस्मा बि असां सां गॾु हूंदी। त फ़िलहाल भाभी जी हुनजी जॻह ते बीठी आहे ऐं मूंखे लॻे थो तव्हांजे अंदरि मगरूरी अची वई। तव्हांजो ॻाल्हाइण जो अंदाज़ ॿुधाए पियो। हाणे मां अकेली आहे वरी ईअं थो ॻाल्हाए। हा बस हाणे भाभी जी कॉल अची वई आहे। हलो अस्सलाम वालेकुम। केरु किथां? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? असां मुदसिर था ॻाल्हायूं खैरपुर मां। खैरपुर मां केरु पियो ॻाल्हाए? मुदसिर वेलकम टू आवर शो। असां भाभी जो बलून सेलेक्ट कयूं था। कहिड़ो वारो? जेको भाभी जे हथ में रंग आहे। अच्छा असांजे शो नथो हले। तव्हांजे शो नथो हले? न हाँ पोइ लाइट वग़ैरह जो हाँ केबल जो थोड़ो इशू हूंदो। केबल जो डोंट वरी भा। असां वटि 4 बलून्स हथ में आहिनि। मुंहिंजे हथ में रेड कलर जो आहे, भाभी जी जे हथ में पिंक ऐं ऑरेंज कलर जो आहे। त पोइ मुदसिर तव्हां कहिड़ो बलून था कयो? रेड था सिलेक्ट कयो। ओके त रेड मुंहिंजे हथ में बलून आहे, मां सिलेक्ट करे छॾियो आहे तव्हांजे नाले ते मुदसिर। ऐं तव्हां असांखे खैरपुर खां कॉल कई। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस मुदसिर। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾियो त भई इहो आहे मुदसिर जे असांजे खैरपुर खां कॉल कई ऐं हिननि बुक कयो आहे रेड कलर जो बलून जेको आहे मुंहिंजे हथ में। दैट मीन्स मुंहिंजे हथ वारा ॿई बलून्स अची चुका आहिनि बुक। बाक़ी बचनि था पिंक ऐं ऑरेंज कलर। त भाभी जी पंहिंजी कहिड़ी ॻाल्हि पई हले हिन खां पहिरीं? हा इहो ई पियो थो त मां मगरूर थी वई आहियां। हा मां मगरूर लॻा थी तोखे। भाभी जी लॻे पियो तव्हांजी माना अखियुनि मां मूंखे इहा झलक पई नज़र अचे। हाणे मां अकेली आहे बिस्मा कोन्हे तॾहिं ईअं थो ॻाल्हाए। त इन जे करे चवां थो न तव्हां हिते बीठा आहियो अची करे इन जे करे। न न ई त बिस्मा अची वेंदी न पोइ असां ॿिन्हिनि थी वेंदी तूं अकेलो थींदी। अच्छा त वरी पोइ ॿई ॼणा मिली करे तव्हां वरी मूंखे मूंसां विढ़ंदो, लड़ाई झगड़ो कंदो मूंसां? न न तूं लड़ाई त न कंदासीं बसि। न न डोंट वरी, मां हिकिड़ो ई काफ़ी आहियां तव्हां ॿिन्हिनि जे लाइ भाभी जी। हिकिड़ो ई काफ़ी आहियां मां।
अच्छा मैं तू असांखे धमकी तो दी। धमकी थोड़ी आहे, इहा धमकी आहे। हलो भला सम्झो धमकी आहे त धमकी सही। चलो सही आहे, बिस्मा अचे। ॾेखारियो केतिरो बि ॾेखारियो, तव्हांजा जेको आहिनि न 9 थियण वारा बुक, हाणे जेकी ॻाल्हि ईंदी आहे बलून बुक थी वेंदा। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजे हथ जा ई बचा आहिनि त इहे बुक थींदा न, त भई जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो सेगमेंट में। सिलेक्ट कयो जेके असांजा ई 2 बलून्स बचा आहिनि, त जल्दी सां सिलेक्ट कयो ताकि असां फाइनलाइज़ कयूं हू इज़ गोइंग टू बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे धरती टीवी जे ताउन सां। त भाभी जी ही मसलो छो थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं असां सां जेको बलून ब्लास्ट थी वेंदो आहे? इहो ई त मां तोखे चवां पई, मां खणी अचां तूं टकर में खणी पोइ आ। हिकिड़ो कमु कंदासीं, सुभाणे खां बलून सवां खणी अचो। हा पोइ थी थो सघे मुंहिंजे खणण में ई मसलो आहे, मां त हिनखे सही तरीक़े सां खणंदो आहियां, मूंखे कहिड़ी ख़बर कोई ब्लास्ट थी बलून वेंदो। तोखां सजनि था, हा तोखां सजनि था। तव्हां कॾहिं ॾिजंदा? वी हैव अ कॉल वंस अगेन। हेलो अस्सलाम वालेकुम, कहिड़े किथां? वालेकुम सलाम, शाहिद अजीज गाओ कुंभ सिटी खां। जी बा शाहिद, वेलकम टू अवर शो। शाहिद भाउ कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह जो शुक्र आहे, अल्लाह का काम है। असांजो बलून वारो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे, पोइ कहिड़े कलर जो बलून सिलेक्ट था कयो? तव्हांजो आवाज़ कम पियो अचे। अच्छा भाभी जी जो आवाज़ तव्हांखे घटि पियो अचे था। वेलकम टू अवर शो। असांजो बलून ब्लास्ट वारो सेगमेंट हली रहियो आहे। 2 बलून थी चुका आहिनि बुक, रेड ऐं पर्पल कलर जो। बाक़ी बचा आहिनि 2 बलून्स, हिकिड़ो आहे पिंक कलर ऐं ॿियो आहे रेड कलर। भाभी जी जे हथ में आहिनि, त पोइ तव्हांजे नाले ते असां कहिड़ो कलर कयूं बुक? मां रेड कलर बुक कराईंदुसि। अदा रेड ऑलरेडी थी चुको आहे, बाक़ी 2 बचा आहिनि, हिकिड़ो पिंक ऐं ॿियो ऑरेंज। त पोइ ऑरेंज कलर। पोइ ऑरेंज कलर था कयो बुक तव्हां, त ठीकु आहे। आदा शाहिद जे नाले ते असां कयूं था ऑरेंज कलर जो बलून बुक। सो थैंक यू वेरी मच ब्रदर शाहिद फॉर कॉलिंग अस। तव्हां बि पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो। त भई ऑरेंज कलर जो बलून बि थी चुको आहे ऐं फाइनली बुक। त लास्ट बाक़ी असां वटि बलून बचा हुआ आहे ऑरेंज कलर जो, त जल्दी सां कॉल करे हिन ऑरेंज कलर जे बलून खे बि कयो बुक। एनिक्स जे सॉरी धरती टीवी जे ताउन सां असांजो सेगमेंट हली रहियो आहे भाभी जी। जी So what's your favorite color भाभी जी? once again चइनी कलर्स मां। रेड रेड हाँ मूंखे ख़बर ई तव्हां रेडी चईंदव, छो जो चइनि मां रेडी सुठो पियो लॻे न। रेड फेवरेट कलर आहे मुंहिंजो। तव्हांजो जी तव्हांजो कहिड़ो फेवरेट हा कलर? मुंहिंजो बि फ़िलहाल त रेड आहे न। हिन बलून्स खे ॾिसी करे ॾाढो ख़ूबसूरत कलर आहे रेड। वैसे तव्हां ख़ुशि पिया लॻो ॾाढा भाभी जी अॼु? हा शॉपिंग करे आया। इहो ॿुधाए त वञी त शॉपिंग कई आहे? शॉपिंग करे आया आहियो, असांखे ॿुधायो था त मां शॉपिंग मॉल मां शॉपिंग करे आई आहियां। असांखे कहिड़ी ख़बर तव्हां किथां शॉपिंग करे आया आहियो? न तव्हां शॉपिंग कई आहे तई? हा मां भाभी जी शॉपिंग ऑलमोस्ट करे छॾी आहे तक़रीबन, पर अञा रहे थी। माना असांखे ॿुधायो बि न अथव? जी असांखे ॿुधायो बि न अथव शॉपिंग करे बि आया आहियो? न मां शॉपिंग कई आहे। स्पेशली जेके मां उहो शूज़ पाईंदुमि न भाभी जी ईद वारे ॾींहुं, उहो मैं स्पेशली जेको हथ जा ठाराया आहिनि। हथ जा? हा उहो वरी कीअं? उहो ॾिसजो न ईद वारे ॾींहुं ॾिसजो न। हीअं न आहे हथ थोड़ी पाईंदुमि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। त मतिलबु उहे मशीन जा न आहिनि ठहियल, हथ जा ठहियल आहिनि के स्पेशल एरिया जा। अच्छा हथ जा ठहियल आहिनि? हा सड़जो न ॾिसी करे मूंखे, मां ॿुधायांव थो पहिरियों ई। छो? हा मतां तव्हांजी आदत आहे न ॾिसी करे जेलस थींदा आहियो, त जेलस न थींदो। इन जे करे मां घटि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त मां छा वठी आहियां छा न वठी आयो आहियां। पोइ मूंखे ॾिसी तूं बि जेलस न थी जाए। मां भला भला कपिड़ा वठी आई आहियां। एनीवेज़ तव्हांखे ॾिसी भाभी जी मां त जेलस कोन थींदुमि। तव्हां त चेंज ई कोन कंदा आहियो। जंहिं ॾींहुं तव्हां कपिड़ा चेंज कया दैट वुड बी हैप्पियर डे फॉर मी। मुंहिंजे लाइ त उहो ख़ुशी जो ॾींहुं हूंदो। त भई असां वटि लास्ट बलून बचियल आहे ऑरेंज कलर जो, त जल्दी सां कॉल कयो। हिन बलून खे बि कयो बुक ताकि मां जल्दी सां बस्ट कयां भाभी जी जे हथनि में बलून। ऑरेंज कलर बुक थियल आहे? हाँ पिंक कलर सॉरी आई वॉज मिस्टेकन। पिंक कलर बचियल आहे, ऑरेंज थी चुको आहे बुक। ऐं हेॾे बि मां हिकिड़ो दफ़ो कंफर्म करे छॾिया त अदा शाहिद जी ऑरेंज कलर जो ही बलून बुक करायो ऐं फाइनली बचे थो असां वटि ऑरेंज कलर। त कॉल करे ही बलून बि कयो बुक। सभई कॉल अची चुकिया। हलो अस्सलाम वालेकुम, कहिड़े किथां? वालेकुम अस्सलाम, सदाम थो ॻाल्हायां भाउ। जी अदा सदाम, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? ठीकु आहे जी वाला जो शुक्र आहे ठीक ठाक। असांजो बलून ब्लास्ट वारो सेगमेंट हली रहियो आहे। आख़िरी बलून बचियो आहे पिंक कलर जो, त पोइ तव्हांजे नाले ते असां कयूं इहो बुक। कहिड़ो कलर आहे? अदा पिंक कलर। 3 कलर्स बुक थी चुका आहिनि। आख़िरी तव्हां वटि ऑप्शन बचियल आहे, देयर इज़ नो ऑप्शन। ॿियो कोई ऑप्शन आहे हिन खां अलावा? ठीकु आहे ठीकु आहे। ठीकु आहे त भाउ सदाम तव्हांजे नाले ते असां पिंक कलर जो बलून बुक था कयूं। एंड थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। ही हुया सदाम जे असां कॉल कई हिननि बुक कयो आहे पिंक कलर जो बलून। दैट मीन्स सारी बलून्स भाभी थी चुका आहिनि कंप्लीट। त हाणे असां हिननि खे 1 बाय 1 कंदासीं ब्लास्ट। लेट्स सी हू इज़ द विनर फॉर टुडे।
त भाभी जी पहिरियों तव्हांजे हथ जा ॿई मां ब्लास्ट कयां, ठीकु आहे? सही हाँ ठीक है, जल्दी सां चिट पकड़ो, जल्दी सां जल्दी सां ही ऑरेंज थी चुको आहे ब्लास्ट। अच्छा हिकिड़ो मिनट भाभी जी, कंफ्यूजन न थिए तव्हांखे, काई कंफ्यूजन न थिए। पिंक कलर जो बलून अदा सदाम बुक करायो, त ही चिट आहे अदा सदाम जी भाभी जी, ही पिंक सां गॾु रखो चिट, पिंक सां, ऑलराइट। ऐं हिन हथ में तव्हांजे आहे ऑरेंज, ही ऑरेंज करायो अदा शाहिद बुक, ऐं ही बि तव्हां पंहिंजे हथ में रखो चिट, ठीकु आहे। ऐं रेड कलर बुक करायो अदा मुदसिर, त ही हिन जी चिट मां रखां थो हिते। ऐं पर्पल कलर बुक करायो अदी उज़मा, ऐं ही हूंदो पर्पल कलर सां गॾु। त तव्हांजो चिट सही हथ में अची वयूं, हिनखे ब्लास्ट कयूं। जी ऐं हिकु त हशर थी वियो आहे जादुई पेन सां, त हिनखे असां थी वियो ब्लास्ट। भाभी जी कोशिशि बि करे पोइ करण जी, पर कामयाब कोन थी सघी। फाइनली मां हिनखे करे छॾियो ब्लास्ट, ऐं हिननि खे बि जल्दी सां मां ब्लास्ट कयां। अॼु तव्हांखे वेट न कराईंदासीं, जल्दी में असां चिट ओपन कंदा वेंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं हू इज़ गोइंग टू बी द विनर फॉर दिस सेगमेंट। अदा मुदसिर जी जेको आहे त जंहिं रेड कलर जो बुक करायो हुनजी चिट अची वई मुंहिंजे हथ में, जल्दी सां मां हिनखे ओपन कया। लेट्स सी ही कैन विन और नॉट। सो आई एम सो सॉरी बा मुदसिर, तव्हां विन न करे सघियो, त तव्हांजी चिट बि वञे थी लकी ड्रॉ जे बॉल में। तो भाभी जी चेक इट आउट, हिन में विनर आहे या न? सॉरी शायद भा त अदा शायद सो सॉरी तव्हां बि विन न करे सघियो, ऐं तव्हांजी चिट बि वञे थी लकी ड्रॉ जे बॉल में। त भाभी जी जल्दी सां हाणे ही ॿ चिट्स बि असां ओपन कयूं। लेट्स सी त हिननि ॿिनि जे अंदरि कहिड़ी चिट जे अंदरि आहे विनर। त सो सॉरी ही केरु आहे अदी उज़मा, तव्हां बि विन न करे सघियो। पर्पल कलर जो बलून तव्हां विन बुक करायो ऐं तव्हांजी चिट बि वञे थी लकी ड्रॉ जे बॉल में। दैट मीन्स भाभी जी जे हथ में जेका चिट आहे ऐं उहा बुक कंहिं कराई भाभी जी? ॾिसो सदाम अदा सदाम बुक कराई, पिंक कलर जो बलून। So he's the winner for today for this segment. Congratulations Vasadam for winning Dharti TV gift hamper. Zabardast, very well done played by all of the callers and viewers. Tete sanjo once again he segment video khatam. Tane start karna si bhabi ji panjo next segment which is very exciting. Dado zabardast segment aaya hua hai, alphabet waro segment hai, hi achi vi alphabet mujhe hath mein जी जी भाई। तो अल्फाबेट असांजे हथ में अची चुका आहिनि, जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांजे हिन सेगमेंट में जेको आहे सोब अख़बार जे ताउन सां। असां तव्हांखे वर्ड्स ॿुधाईंदा आहियूं, सॉरी अल्फाबेट ॿुधाईंदा आहियूं। 20 सेकंड जो टाइम तव्हांखे मिलंदो आहे। 20 सेकंड्स में घणा खां घणा तव्हां हुन जा लफ़्ज़ वर्ड्स ठाहे करे ॿुधाईंदा आहियो। त भाभी जी जेसिताईं असांजे अचे कॉल, सो लेट्स डू कॉम्पिटिशन, ठीकु आहे। हाणे असां बि विच में ई था कढूं, जेको बि अखर आयो, जेको बि अल्फाबेट आयो हुन ते असां कंदासीं कॉम्पिटिशन। त हीअ अची वियो असांजो अल्फाबेट, ऐं भाभी जी असांजो जेको अल्फाबेट आयो आहे उहो आहे जीम। त जल्दी सां जीम सां असां कॉम्पिटिशन करे वठूं, ठीकु आहे। त जीम सां जहाज़, जीम सा जूता जूता। जीम सां जीजल, जबल जबल। जोकर, जावरी जिनड़ो। जोख्यो जोख्यो, जुमेरात। जबार So we have a call now. Assalamu alaikum, कह रहे हैं किथां? वालेकुम सलाम, मनता तो ॻाल्हायां दादू मां। जी बा मुमताज, वेलकम टू आवर शो। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? जी कल लॻो पिया। भाभी जी जी अदा मुमताज को लाइन ते हेलो आई। अदा मुमताज ख़ुशि आहियो? जी हाणे असांजो सेगमेंट शुरू थियो आहे अल्फाबेट वारो, जी जी त पोइ तव्हां रेडी आहियो? अभी कुछ हो? मां त ख़ुशि वेठी आहियां। भाभी जी टाट लगी पई आहे भा। तव्हां ख़ुशि आहियो? जी जी ठीकु आहे। त अदा मुमताज तव्हां सारे दादू खां कॉल कई आहे। जी त भाउ असांजो अल्फाबेट वारो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे। तव्हांखे असां 20 सेकंड्स ॾींदासीं ऐं अल्फाबेट बि ॾींदासीं। घणा खां घणा वर्ड्स ठाहे करे ॿुधाइणा आहिनि, त पोइ तव्हां तयारु आहियो? जी ठीकु आहे। त पोइ भाउ तव्हांजो अल्फाबेट ॾिसूं था कहिड़ो आहे तव्हांजे नसीब में, ऐं तव्हांजो अखर आहे दाल दर एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। कहिड़ो साईं? दाल दर, दाल दर। दरवाज़ो, जी दरी, जी दाल, जी दुकान, जी दावत, जी धोबी, जी। धोबी न थींदो। जी दादी, जी दादो, न ॾाढी दाल सां, दाल सां न, दाल सां ओके, ॿुधाइणो टाइम आहे। दवा, जी ओके टाइम सब दुकान,
ठीक है बा टाइम्स अप ऐं तव्हां असांखे 6 वर्ड्स ॿुधाया मूंखे ख़बर न आहे त भाभी जी 20 सेकंड्स काउंट कया 20 ई हुया न 20 ठीक आहे त सभिनि ते एतिरो ई टाइम काउंट करणो आहे दादा तव्हां असांखे 20 सेकंड्स में 6 वर्ड्स ठाहे करे ॿुधाया त भई ही हुया दा मुमताज़ असांजे दादू खां कॉल कई ऐं हिननि असांखे 6 वर्ड्स 20 सेकंड्स में ॿुधाया दादा विच विच में तव्हां ॾाॾो ॾाॾी बि चयो पिया लेकिन ॾाॾो दाल सां ईंदो आहे तव्हां धोबी ॿुधायो धोबी दाल सां ईंदो आहे दाल दरवाज़े सां न ईंदो आहे दाल अलॻि आहे जंहिंजे मथां 2 नुक़्ता ईंदा आहिनि त राइट नाउ जेको अल्फाबेट हुयो उहो दाल त तव्हां ममता असांखे 6 वर्ड्स ॿुधाया ऐं उहो ई दाल मां खणी सां भाभी जी त असां हाणे इन दाल सां बि खेॾी ॾिसूं त हिन सां असां खेॾी सघूं था या न था खेॾी सघूं त दाल अची वई भाभी जे मुंहिंजे विच में सो लेट्स बिगिन द गेम विद दाल ऐं दाल सां भाभी जी दरवाज़ो दादू दादू दरी दबाव दोज़ख दरवाज़ो दरवाज़ो थी चुको आहे दिमाग दिमाग दरिंदो दरबार दरबार दुकान धमकी धमकी न थींदो धमकी दाल सां आहे दाल दर सां न आहे अच्छा जी धमकी दाल धोबी सां आहे दाल 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 जी हरी अप दाबो दाबो वाह वाह दाग दाल दाग हाँ दाग दाग लगी वेंदो आहे न कपड़नि खे दाग अच्छा लगी दाग जी धोबी धोबी वरी धोबी धोबी दाल सां आहे दाल सां न आहे दाल सां दाल दरवाज़े सां भाभी दाल दरवाज़े सां दरगाह दरगाह सही आहे देगड़ी जी धक भाभी जी कॉल अची चुकी आहे अस्सलाम वालेकुम कहिड़े किथां वालेकुम सलाम दादू का उमेर भट्टी पियो ॻाल्हायां जी भाउ उमेर भट्टी वेलकम टू शो तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो खेल लॻो पियो आहे अब भाउ उमेर असां अल्फाबेट वारो सेगमेंट स्टार्ट कयो अखरनि वारो ऐं त पोइ तव्हां तयारु आहियो कहिड़ो सेगमेंट अखरनि वारो अल्फाबेट वारो जी हिन में सेलेक्ट कयो असांजो इहो भाउ तव्हां ॾिठो आहे असांजो अखरनि वारो सेगमेंट हले ठीकु आहे। अदा अखरनि वारो सेगमेंट तव्हां ॾिठो आहे न असांजो असां कीअं खेॾंदा आहियूं अखरनि वारो जी जी सेलेक्ट कयो न असांजो हा तव्हांखे मां तव्हांजो अखर ॿुधायां थो ऐं 20 सेकंड्स में ॾिसूं था त तव्हां असांखे केतिरा हुनजा लफ़्ज़ ठाहे ॿुधायो था भाउ ऐं त तव्हांजो जेको अॼु जी 7 नंबर न न न न भाउ ई न आहे बॉक्सिस वारो न आहे असांजो अखरनि वारो सेगमेंट आहे जंहिंमें तव्हांखे असां अखर ॾेखारींदा आहियूं अगरि नून था ॾेखारियूं त तव्हांखे नून सां लफ़्ज़ ठाहे ॿुधाइणा हूंदा आहिनि जीअं नानो नानी नौकर नमकीन त जेके बि लफ़्ज़ हूंदा हुन सां ठाहे ॿुधाइणा हूंदा आहिनि त उअं ई तव्हांखे असां हिकिड़ो अखर ॾींदासीं हुन अखर सां तव्हां असांखे लफ़्ज़ ठाहे ॿुधाईंदो घणा खां घणा 20 सेकंड्स में हा ठाहे वेंदव न दरअसल मां टीवी नथो ॾिसां इन करे ख़बर नथी पए सेगमेंट कहिड़ो हली रहियो न पोइ तव्हांखे असां ॿुधायूं था न टीवी न पहले तव्हांखे ॿुधायूं था तव्हांजो हीअ अखर आहे तव्हां असांखे हुनजा लफ़्ज़ ठाहे ॿुधायो तव्हांजो आवाज़ साफ़ नथो अचे न इन करे न न मां तव्हांखे अखर सही तरीक़े सां ॿुधाईंदुमि क्लियर डोंट वरी अगरि तव्हांखे सम्झ में न आयो मां तव्हांखे 10 दफ़ा बि रिपीट करे ॿुधाईंदुमि हलो 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 ओ आई थिंक तव्हांखे सम्झ में कोन आयो न पाण ई डिस्कनेक्ट करे छॾी कॉल त भाभी जी वंस अगेन ऐं काफ़ी जॻहियुनि ते लाइट वग़ैरह बि न आहे त हुनजे करे बि प्रॉब्लम थिए थी जेॾी महिल तव्हां टेलीविजन ते ॾिसो त डेफिनेटली कंफ्यूजन थींदी आहे त छा कजे त भाभी जी वंस अगेन मां खणी थो छा उहो ई दाल ऐं दाल ते असां खेॾूं पिया त अच्छा अदा उमेर सां ॾे कॉल कयो हुननि जो नंबर त डायरेक्ट वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में त भाभी जी दाल सां कंटिन्यू पिया कयूं त दाल सां दिलबर धमाको धमाको बि दाल सां ईंदो हलो ठीकु आहे असां दाल ऐं दाल ॿई था इन में इंक्लूड कयूं ठीकु आहे ओके ठीकु आहे धमाको धमकी धोबी धोबी धनार जी दाबेची हा दाबेची दाबेची छा आहे शहर जो नालो आहे शहर जो नालो आहे स्टेशन आहे दाबेची अच्छा हा 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 ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे दैट इज़ अ स्टेशन हाणे मुंहिंजो वारो आहे दाबो 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 अॻे ॿुधायो वरी न दाबो अॻोणे न ॿुधायो आहे दाबो हा पोइ धमकी हा धमकी हाणे दाल सां आहे भाभी जी दौड़ दौड़ बि स्टेशन आहे दो 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 दीदी भेण खे दीदी चइबो आहे न दादो दादो वरी छा आहे ॾाॾे खे दादा चइबो आहे न अच्छा माना तो उर्दू में था ॿुधायो हा। हा त पोइ दादी दीवानी दीवानी दीवानो
वी हैव अ कॉल और अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं किथा? जी मां शाज़िया पई ॻाल्हायां लाड़काणे खां। जी दी शाज़िया, वेलकम टू आवर शो। थैंक यू अदा, असां तव्हांजो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त आहे, असां ॾाढी शौक़ सां ॾिसंदा आहियूं तव्हांजो प्रोग्राम। थैंक यू वेरी मच दी, तव्हांजे करे ई असांजो शो कामयाबु आहे, बसि ईअं ई ॾिसंदा रहो। असांजी कोशिशि हूंदी आहे तव्हांजे चेहरनि ते घणी का घणी मुस्कुराहटूं आणियूं। भाभी जी सां गॾु बीठी आहे, थोरी हुन सां बि कचेरी कयो। अजी ख़ुशि आहियो? हा ठीकु अदा, तव्हां ठीकु लॻा पिया आहियो? भाभी जी आहे, भाभी जी। मां भाभी जी अरे थी भाभी ॻाल्हायां, जी भाभी छा हाल जी। आहे? अजी ख़ुशि आहियो न? छेर ठीकु, तव्हां ठीकु लॻा पिया आहियो? हा जी, मां ख़ुशि वेठी आई त जी शॉपिंग करे आई आहियां, तव्हां कई आहे? हा हा ठीकु। ठीकु आहे त अदी शाज़िया, असांजो हीउ अल्फ़ाबेट वारो सेगमेंट हली रहियो आहे, अखरनि वारो, ऐं त पोइ तव्हां तयारु आहियो? जी जी अदा। ठीकु आहे, तव्हां खां पहिरियों जो असांखे कॉल कयो उन्हनि असांखे 6 लफ़्ज़ ठाहे ॿुधाए 20 सेकंड्स में, त ॾिसणो इहो आहे तव्हां केतिरा असांखे 20 सेकंड्स में लफ़्ज़ ठाहे ॿुधायो था। त अदी तव्हांजो अल्फ़ाबेट अखर जेको आहे त जल्दी सां मां कढां कहिड़ो थो अचे। तव्हांजो अखर आहे अलिफ, अलिफ, एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। अलिफ सां अला, जी अंब, जी अखर, जी अखियूं, जी ऐं आग, जी आस, जी उम्मीद, जी अखरोट। जी ओके, टाइम्स अप। ऑल राइट, द टाइम्स अप है। तव्हां असांखे 8 लफ़्ज़ ठाहे ॿुधाए 1 मिंट में। ओके, वेरी गुड, इट इज़ नॉट बैड। सुठो तव्हां प्ले कयो, सो थैंक यू वेरी मच अदी शाज़िया फॉर कॉलिंग अस। ऐं अदी शाज़िया असांखे 8 लफ़्ज़ ठाहे ॿुधाया 20 सेकंड्स में। भाभी जी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, जी मूंखे छो भला गड़बड़ थी लॻे तव्हांजी काउंटिंग में? तव्हां एॾो जल्दी हीअं काउंट था कंदा वञो, मूंखे गड़बड़ थी लॻे। एनीवेज़, प्रोग्राम खां पोइ मां भाभी जी खां वंस अगेन काउंट कराईंदुमि, ॾिसां थो त हीअ सही टाइमिंग ते काउंट करे थी नथी करे। बहरहाल सभिनि कॉलर ते टाइमिंग त तव्हांजी साॻी आहे, पर 20 सेकंड जल्दी था गुज़री वञनि, ख़बर ये नथी पए। ॾिसो हाणे तव्हां हलो ॿुधायो। ठीकु आहे, बाद में ॾिसंदासीं। फ़िलहाल असां हिन सां अलिफ सां त खेॾी वठूं न भाभी जी, ओके, इहो ई त मौक़ो मिलंदो आहे खेॾण जो। सो अलिफ सां मां स्टार्ट थो कयां। अल्लाह, अल्लाह बख्श, अला बख्श। सो अहमद। हांगुर, त भाभी जी ब्रेक जो टाइम थियो, वापसि अची करे असां हिन सां खेॾंदासीं, ठीकु आहे? ओके, ओके। त वापसि अची असां हिन खे कंटिन्यू कंदासीं ऐं कॉल वठंदासीं पंहिंजी लास्ट। त पोइ भई केॾां बि न वञिजो, वक़्तु हिकिड़े नंढड़े ब्रेक जो। त पोइ केॾां बि न वञिजो। भाभी जे मां बसि हीअं वियासीं, हीअं आयासीं, हीअं वियासीं, हीअं आयासीं, त पोइ गॾिजी करे चयो धरती जो जमालो, वाह वाह जमालो। तोहफ़न जी बरसात आ। वेलकम बैक टू धरती जो जमालो, वाह वाह जमालो। असांजो सेगमेंट हली रहियो आहे अखरनि वारो। त 2 कॉलर्स असां सां शामिल थी चुका आहिनि, बाक़ी सां वठंदासीं लास्ट कॉलर। ऐं भाभी जी तव्हांजे मुंहिंजे मुक़ाबिलो हली रहियो अलिफ अखर ते। त असां हिन खे कंटिन्यू कयूं था अलिफ सां। जेके ॿुधाए छॾिया असांखे रिपीट नाइन करणा। त अलिफ सां ईमानदारी, अलिफ सां अखियूं, अलिफ सां अखियूं, अलिफ सां अंब, अचानक, जी अचानक, अचानक, अलिफ सां इदारो, अचार, अचार, अलिफ सां इरादो, आवारा गर्दी, अलिफ सां अख, अख सां मूं चयो न, न अख न चयो, भाभी जी न चयो न अख, न तव्हां न चयो भाभी जी, अख, अख सां आवाज़, आवाज़, अलिफ सां अखर, अलिफ सां जी जी भाभी जी, जी यू कैन डू इट भाभी जी, जी अकेलो, भाभी जी चीटिंग न कयो न, मां चीटिंग कीअं कई? तव्हां के ॿुधायो साम्हूं टीम मां भाभी जी। न, न। त भाभी जी चयो अकेलो। अलिफ सां अनुशे, अलिफ सां अकेला, अलिफ सां अच, अलिफ सां जी। अचानक, अचानक न थी वियो आहे, अचानक थी वियो आहे। अच्छा, हा ॿियो ॿुधायो।
जी अनार अलिफ सां अनार, अलिफ सां अंगारो, ये अलिफ सां अंगारो, जी अरबा अरबा, आचर ओ, जी भाभी जी, जी भाभी जी, आचर जी भाभी जी, अलिफ सां आड़ू आड़ू, अमरूद जी भाभी जी, अलिफ सां जी जी भाभी जी, आंगरियूं जी आंगरियूं आंगरियूं, अलिफ सां अभिषेक, अभिषेक बच्चन चीटी गिरक कयो कहिड़ी जी भाभी जी कॉल अची चुकी आहे। अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं कितां? वालेकुम सलाम अदा तारिक अमल पियो ॻाल्हायां खेरपुर खां। जी बा तारिक, जी बा तारिक, कहिड़ा? वेलकम जो शो, कहिड़ा हाल आहिनि तव्हां जा तारिक? ठीक लॻा पिया आहियो? अलहमदुलिल्लाह खेर फर्स्ट क्लास, तव्हां ॿुधायो केरु आहे? जी बा अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। भाभी जी कुझु लॻी पई आहे? जी जी वाह ख़ुशि वेठी आहे। तव्हां ख़ुशि आहियो? भाभी जी तयारी आहे ईद जी? जी बिल्कुलु, मां शॉपिंग करे आई आहियां ईद जी। हाँ बकरो बि वरितो अथई न वरितो अथई? हा बकरो वरितो अथमि। भाभी जी पंहिंजी घणे में मेहरबानी वरितई? कराईंदी। जी घणे में वरितई बकरो? बसि मां गोया सस्तो, कुर्बानी त करणी आहे न। हा सही सही, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। अदा पुछो त सही, कंफर्म कयोसि वाकई में बकरो वठो अथई या वरी इन कुकड़ बुकड़ ते कम लाईंदी? न न बकरो वरितो आहे, बकरो। एनीवेज अदा तारिक, असांजो सेगमेंट अल्फाबेट्स वारो हली रहियो आहे, अखरनि वारो। त पोइ तव्हांजे लाइ मां खणी थो छा, ॾिसूं था त कहिड़ो अखर तव्हांजे लाइ निकिरे थो। तव्हां खां पहिरियों असां ॾे ॿ ऑलरेडी कॉल्स अची चुकियूं आहिनि। हाणे ताईं जो 8 हाईएस्ट स्कोर आहे। अदी शाजिया असांजे कॉल कई हुन- जी भा, अच्छा सेगमेंट कहिड़ो अखरनि वारो आहे? जी भा, अल्फाबेट अखरनि वारो सेगमेंट हली रहियो आहे। त तव्हांजो मां अखर कढां पियो, तयार थी वञो। 20 सेकंड्स में घणा का घणा अखर ॿुधाइणा आहिनि। ऐं तव्हांजो भा अखर आहे ज़े या ज़ाल। ज़ाल ज़े ॿई हली वेंदा। ज़े ज़ंजीर। योर टाइम स्टार्ट। ज़े या ज़ाल, ज़े ज़ंजीर या आवाज़ भा, आवाज़ सफ़ा स्लो थो अचे। ॿुधो भा, या ज़े ज़ंजीर ज़ाल ज़रो, ज़े या ज़ाल कोई बि ॿुधाए सघो था ॿिन्हिनि मां। योर टाइम स्टार्ट्स नाउ। से या दाल? ज़े ज़ंजीर, ज़े ज़ंजीर, से तसीर? ज़े ज़ंजीर, ज़मज़म। सॉरी अचे पियो आवाज़? जी हेलो, जी भा, आवाज़ ॿुधण में अचे पियो असांजो? आवाज़ तमामु घटि पियो अचे। आवाज़ घटि पियो अचे अदा। बियो हिन में हा थोरी हे मां स्क्रीन लॻिया थोरो ॾेखारियो, साम्हूं स्क्रीन ते ॾेखारियो त बहितर आहे। न अदा ठीकु आहे, मां तव्हांजे लाइ ॿियो को कढां थो इज़ी, जेको तव्हां ॿुधण में सम्झ में अची वञे। अदा तव्हांजो अल्फाबेट आहे पे पग, पे पग। जी, योर टाइम स्टार्ट्स नाउ। पे पग, जी पको, जी पको, पनो, जी। पाकिस्तान, जी, पाको, जी, पकोड़ो, जी, पको, जी, पेटी, जी पजामा, जी। भारत, सूदा, पापड़, पक्का, पंजाब, पलवशाह, जी जी पेट्रोल, जी पंगा, प्यार, पूजा, पूनम, सूख, जी। ओके टाइम्स अप। ऑल राइट, द टाइम्स अप, टाइम इज अप। तव्हां जबरदस्त गेम खेॾी असां सां। वेरी वेल डन प्लेड बा। 15 16 17 18 19 19 त तव्हां असांखे 20 सेकंड्स में बा 19 वर्ड्स ॿुधाया आहिनि, जंहिंजो मतिलबु आहे यू आर द विनर फॉर दिस सेगमेंट। सो कांग्रेचुलेशंस बा फॉर विनिंग सोब अखबार गिफ्ट हैम्पर। दही याद तारीख़ जे असांखे कॉल कई, असांखे 19 वर्ड्स ॿुधाया 20 सेकंड्स में 19 अखर। वेरी वेल डन प्लेड बाय तारिक जे असांखे कॉल कई। ऐं हिते असांजो ही सेगमेंट बि वंस अगेन थियो आहे ख़तमु। ऐं ही नाला बि वञनि था लकी ड्रॉ जे बॉल में। तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। त भाभी जी अची वञो पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़। जी अची वञो। अची वञो। ठीकु आहे, त पोइ नेक्स्ट सेगमेंट कहिड़ो आहे तव्हांखे ख़बर आहे? हा ॿुधायो। भाभी जी तव्हांखे ख़बर न आहे नेक्स्ट सेगमेंट कहिड़ो आहे? मूंखे त ख़बर आहे, कहानी वारो न। स्टोरी वारो। जी बिल्कुलु, कहाणी वारो। त भई पोइ तयार थी वञो कहाणी जे लाइ। ऐं तव्हांखे असां ॿुधाईंदासीं कहानी। पोइ तव्हां खां असां पुछंदा आहियूं सवाल ऐं तव्हां हुनजा ॾींदा असांखे जवाब। ही असांजो सेगमेंट आहे करंट ब्यूटी क्रीम जे तावन सां। ऐं मुंहिंजे हथ में कहाणी जा सवाल वेची विया भाभी जी। त स्टार्ट थो कयां हिन कहाणी खे। गौर सां कहाणी खे ॿुधणो आहे। गौर सां ॿुधंदव त जवाब ॾेई सघंदव। शुरू कयां भाभी जी? जी स्टार्ट कयो। स्टार्ट कयां? जी अच्छा, ही कहाणी आहे हिकु नंढड़ी छोकिरी जी, जंहिंजो नालो हूंदो आहे अमारा। अमारा 10 सालनि जी थियण वारी हूंदी आहे। हुनजे घर में हुनजो फादर हुनजी मदर रहंदी आहे। ठीकु आहे भाभी जी? जी त पोइ हिकिड़े ॾींहुं उन्हनि जो दरवाज़ो कोई खटखटाईंदो आहे।
कोई उनजो दरवाज़ो खटखटाईंदो आहे, उन दरवाज़े ते हिकिड़ी नंढड़ी छोकिरी हूंदी आहे जंहिंजो नालो हूंदो आहे अनमोल। अनमोल दरवाज़े ते बीठी हूंदी आहे, उनजे हथ में हिकिड़ी नंढड़ी गुॾी हूंदी आहे ऐं ॿिए हथ में उनजे कुझु शइ हूंदी आहे खाइण जी। जॾहिं दरवाज़ो खोलंदा आहिनि त हू चवंदी आहे त महिरबानी करे ही मां विकिणण आई आहियां, मूंखां ई वठो, मूंखे कुझु पैसा ॾियो, मुंहिंजो पीउ बीमार आहे ताकी मां हुनजो इलाजु कराए सघां। ठीकु आहे भाभी जी? जी जी बिल्कुलु। अच्छा, उन खां पोइ छा थींदो आहे, जेको अमारा जो पीउ हूंदो आहे उन्हनि खे काफ़ी बेहदि ॾुख थींदो आहे इहा ॻाल्हि ॿुधी करे। उहो चवंदो आहे त को काई ॻाल्हि न आहे, मां तुंहिंजे पीउ जो इलाजु कराईंदुमि, किथे आहे तुंहिंजो पीउ? त अमारा जो जेको पीउ आहे उहो अनमोल जे पीउ जो इलाजु कराईंदो आहे, लेकिन उन खां पहिरियों अनमोल उन्हनि खे हिकिड़ी डिमांड कंदी आहे, चवंदी आहे त मूंखे तव्हांजो अहसान न घुरिजे, अगरि तव्हां मुंहिंजे पीउ जो इलाजु कराईंदो त ओतिरा ॾींहं मां तव्हांजे घर में रही करे तव्हांजे घर जा कमकार कंदमि, न त मां पंहिंजे पीउ जो इलाजु न कराईंदमि। त हू अग्री थी वेंदा आहिनि। होॾां हुनजे पीउ जो इलाजु हलंदो आहे, डॉक्टर्स कंदा आहिनि, ऐं हेॾां छा थींदो आहे त अनमोल हिननि जे घर में कमु कंदी आहे। हिकिड़ी राति अमारा पंहिंजे कमरे में सुम्ही पई हूंदी आहे, पंहिंजे दरवाज़े खे लॉक ॾेई करे, दरवाज़ो बिल्कुलु बंदि हूंदो आहे कमरे जो। अचानक सां राति जो अमारा जी अखि खुलंदी आहे त ॾिसंदी आहे साम्हूं अनमोल बीठी हूंदी आहे। दरवाज़ो उअं ई बंदि हूंदो आहे त हू अंदरि कीअं अची वई, ऐं हुन जूं अखियूं बि जेके आहिनि त डरावनियूं अखियूं हूंदियूं आहिनि, ब्लू कलर जूं, अनमोल जूं अखियूं। त जीअं अमारा उथी करे ॾिसंदी आहे त हुनखे चवंदी आहे त छा मसइलो आहे, कीअं माजरो, तूं मुंहिंजे साम्हूं कीअं अची वई? त अनमोल हुनखे ॿुधाईंदी आहे त मां जादूगर जी धीअ आहियां, मुंहिंजो पीउ हिकिड़ो जादूगर आहे, उहो कोई बि बीमार न थियो आहे। एक्चुअली मसइलो इहो थियो त जेको मुंहिंजो पीउ आहे उनजी ॿिए जादूगर सां थी वई लड़ाई, उन लड़ाई में मुंहिंजे पीउ जो हथु कटिजी वियो। पोइ इन जे करे असांजो जेके वॾा आहिनि जादूगर, उन्हनि चयो त मां ॿाहिरि निकिरी करे जेका 10 सालनि जी छोकिरी थियण वारी हूंदी उनजी बर्थडे ते अगरि मां उनजो क़त्ल कंदमि, उन क़त्ल करण खां पोइ मुंहिंजे पीउ जो हथु वापसि ईंदो। ऐं उहा अमारा खे चवंदी आहे अॼु तुंहिंजी 10हीं सालगिरह आहे ऐं फिक्स टाइम आहे, इन जे करे मां तुंहिंजे घर में रहियमि ताकी मां तुंहिंजो क़त्ल करे सघां, पोइ मुंहिंजे पीउ जो हथु वापसि ईंदो। त जॾहिं अमारा ॿुधी आहे त हीअ मुंहिंजो क़त्ल करण वारी आहे त हू बिल्कुलु कंफ्यूज़ न थी, बल्कि हुनखे चवंदी आहे तूं छा कंदीअ मूंखे। एक्चुअली अनमोल हुनखे चवंदी आहे त तूं घरों हाणे ॿाहिरि कोन निकिरी सघंदी, कमरे मां बि न, छो जो जादू जे ज़रिए दरवाज़ा दरियूं हर शइ बंदि करे छॾंदी आहे जेके खुलंदा न आहिनि। पर अमारा हुनखे चवंदी आहे त मूंसां गॾु अल्लाह आहे, तूं मुंहिंजो छा कंदीअ? त सभ खां पहिरियों अमारा छा कंदी आहे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ंदी आहे। हुनजे पढ़ण सां ई अनमोल छिरक भरदी आहे। एक्चुअली हू खंजर कढंदी आहे, पहिरियों अमारा खे मारण जे लाइ खंजर कढंदी आहे। त जीअं बिस्मिल्लाह पढ़ंदी आहे अमारा, बिस्मिल्लाह पढ़ण ते हू छिरक भरदी आहे अनमोल। त उन खां पोइ आयतुल कुर्सी जीअं अमारा पढ़ंदी आहे त आयतुल कुर्सी पढ़ण सां ई हुनजे हथ मां खंजर छॾाइजी वेंदो आहे ऐं उते जो उते अनमोल हेठि किरी पवंदी आहे ऐं किरण सां ई सड़ी राख थी वेंदी आहे, हुनजो धुओं मथे उॾरी वेंदो आहे। त पोइ अलाह जे सम्झो आयतुनि में एतिरो असरु आहे त के बि जेके इहे मसइला मसाइल आहिनि, जेके मुश्किलातूं आहिनि, या जेके असांजे मथां असरु थियनि था, उहे ख़तमु था थी वञनि। त स्टोरी एंड से उमेदु आहे तव्हांखे स्टोरी पसंदि आई हूंदी। हाणे जल्दी सां कॉल कयो ऐं जवाबु ॾियो असांजे सवालनि जा। त भाभी जी ऑलरेडी मुंहिंजे हथ में सवाल आहिनि, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे स्टोरी कीअं लॻी, तव्हां हिन मां छा हासिलु कयो? बिल्कुलु हिन मां इहो हासिलु थियो अलाह जो जेको कलाम आहे हुन में वॾी ताक़त आहे। बिल्कुलु अलाह जो जेको कलाम आहे हुन में वॾी ताक़त आहे ऐं हमेशह असांखे अलाह ते भरोसो करणु घुरिजे। बिल्कुलु ठीकु आहे न, अलाह ते असांखे यकीन हुजणु घुरिजे। हिकिड़ा डिॼंदा आहिनि न राति जो। जी बिल्कुलु। सो वी हैव अ कॉल नाउ भाभी जी। हेलो अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं किथां? अब मुझे ख्याल में कॉल डिस्कनेक्ट थी वई। हेलो, सो कॉल इज डिस्कनेक्टेड। त मां तव्हांखे ॿुधाई कहाणी आहे। न मालिक आहिनि क्वेश्चन्स, कुझु क्वेश्चन्स पुछंदुमि मां भाभी जी खां ऐं कुझु पुछंदुमि पंहिंजे कॉलर्स खां। असांजो ही सेगमेंट आहे करंट ब्यूटी जे ताउन सां। त भाभी जी तव्हां छा पिया चयो त हमेशह अलाह ते यकीन हुजणु घुरिजे? जी डिॼजे अलाह खां ऐं अलाह जे कलाम में ताक़त आहे। जी। राति जो हिकिड़े चकर मां अकेली सुती पई हुयमि, जी। मूंखे बि डिॼ थिए पियो। अच्छा। पर पोइ मां पढ़ियल हुयमि, क़ुर जूं 2-3 सूरतूं पढ़ियमि, पोइ मूं मां डिॼ ख़तमु थी वियो। अच्छा, त हिकिड़ी राति तव्हां सुम्हियो पिया, तव्हांखे ॾाढो ड्रिज थिए पियो, त तव्हां क़ुर जा पढ़ियल आहियो, इन जे करे तव्हां आयत पढ़ी, उन खां पोइ तव्हांजो ड्रिज ख़तमु थी वियो। बिल्कुलु। माशाअल्लाह भाभी जी, तव्हां मतिलबु पढ़ियल आहियो क़ुर जा? जी। हा, तव्हां कॾहिं मतिलबु कंप्लीट कयो क़ुर? मां
15 सालनि जी हुयमि त 15 सालनि जा आहियो माशाल्लाह 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 बाबे जी त पोइ ॾिसूं था त तव्हां असांखे असांजी कहाणी जो जवाबु ॾेई सघो था या नथा ॾेई सघो करंट ब्यूटी जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे कहाणी वारो जेका मां कहाणी ॿुधाई ऐं तव्हांखे त पोइ जल्दी सां कॉल कयो ऐं शामिल थी वञो असांजे हिन सेगमेंट में कहाणी वारे सेगमेंट में सो आई हैव 5 क्वेश्चन्स भाभी जी मूं वटि 5 क्वेश्चन्स आहिनि कहाणी मां सो लेट्स सी हू गिव्स मी आंसर टुडे फॉर द स्टोरी जी त पहिरियों क्वेश्चन मां तव्हांखां पुछां हा पुछो मां एक्चुअली वेट कंदो आहियां भाभी जी त पहिरियों क्वेश्चन मां पंहिंजे कॉलर खां कयां त नेक्स्ट क्वेश्चन मां तव्हांखां कयां बस पुछो मां पुछां अच्छा ॿिन्हिनि जा भाभी जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो जेके ॿ छोकिरियूं हुयूं उन्हनि ॿिनि जा नाला छा हुया जी हिकिड़ीअ जो जी आरमा हिकिड़ी जो आरमा न आयमा मां नालो वरितो ई न आहे आरमा न आरमा बि न हुयो आरमा बि कोन हुयो भाभी जी आरमा हुयो नालो न। आरमा नालो कोन हुयो उहो अमारा हुयो अमारा अमारा ठीकु आहे त पोइ ॿियो नालो ॿुधाए छॾियो तव्हां ॿियो कोमल ॿी जो कोमल ॿियो बि ग़लति था ॿुधायो हुजे इन जो मतिलबु तव्हां स्टोरी सही सां कोन ॿुधी सही ॿुधी न कोन ॿुधी सही सां ॿुधो आहे त नालो त सही ॿुधायो न मूंखे हाणे ॿियो सवाल या तव्हांजो मुंहिंजे ख़्याल में माइंड जेको आहे सॼो तव्हांजी शॉपिंग जी तरफ़ आहे ही शॉपिंग त करे आया आहियो बसि हिते तव्हां मसला था कयो अची करे न न ॿियो सवाल कयो असांजो प्रोग्राम त घटि में घटि सही कढण ॾियो न हा ॿियो सवाल कयो हा त मूंखां। कॉल अची चुकी आहे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु पियो ॻाल्हाए किथां पियो ॻाल्हाए लाड़कानी खाधा अदी अजवा लाड़कानी हिकिड़ो। जी नालो छा ॿुधायो अदी अजवा हिकिड़ो जी अदी अजवा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो जी जी ठीकु आहियूं दादा ठीकु आहे अदी उमीद था कयूं तव्हां कहाणी ॿुधी ईंदी त पोइ तव्हांखां सवाल पुछां मां जी जी हा पुछो ठीकु आहे अदी तव्हांजे लाइ सवाल इहो आहे त अनमोल केतिरनि सालनि जी हुई 10 सालनि जी 10 सालनि जी राइट आंसर ऑल राइट अदी तव्हां विन कयो आहे करंट ब्यूटी जो गिफ्ट हैम्पर सो कांग्रेचुलेशंस अदी अजवा फॉर कॉलिंग अस ऐं पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त ही हुयूं अदी अजवा जंहिंसांखे बिल्कुलु सही जवाबु ॾिनो त अनमोल 10 सालनि जी हुई अदी जो नालो बि वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में त फाइनल ही नालो बि वियो हेॾे त भाभी जी वंस अगेन मां चाह थो हाणे तव्हांजी तरफ़ नेक्स्ट क्वेश्चन असांजो जेको आहे उहो मां तव्हांखां पुछंदुमि द क्वेश्चन इज़ अनमोल जे हथ में छा हुयो स्टार्टिंग में जॾहिं घर आई हुई दरवाज़ो खड़कायो ऐं ठीकु आहे जॾहिं अमारा जे घर वारनि दरवाज़ो खोलियो हुयो त हुन टाइम अनमोल जे हथ में छा हुयो जेको सेल करण आई विकिणण आई हुई हिकिड़े हथ में त शइ हुयसि हिकिड़े हथ में शइ हुयसि ठीकु आहे ऐं ॿिए हथ में छा हुयो ॿिए हथ में जी ॿिए हथ में छा हुयो गुॾी हुयसि गुॾी ॿिए हथ में गुॾी हुई राइट आंसर भाभी जी राइट भाभी जी बि असांखे सही जवाबु ॾिनो आहे हिकिड़े हथ में अनमोल जे शइ हुई त ॿिए हथ में गुॾी हुई सो द आंसर इज़ राइट भाभी जी डेफिनेटली हाणे थर्ड क्वेश्चन मां कंदुमि वंस अगेन पंहिंजे कॉलर खां त जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांजे कहाणी वारे सेगमेंट में उमेद आहे तव्हां बि कहाणी ॿुधी बि हूंदी ऐं अग्री बि कंदा हूंदो त बिल्कुलु अलाह जे कलाम में वाक़ई ताक़त हूंदी आहे ऐं भाभी जी थर्ड क्वेश्चन जल्दी सां पुछी वठां हिन खां पोइ असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट स्टार्ट थियण वारो अथव कुझु गाना बाना यादि करे वियो हो हा भले कुझु यादि यादि तव्हां में करे ॿुधाइजो आया आहियो गाना यादि करे आया आहियो कुझु यादि कया न कुझु तव्हां ॿुधाइजो ऐं मां कोन ॿुधाईंदो अॼु सिर्फ़ु तव्हांखे ॿुधाइणा आहिनि तव्हां ॾाढा ख़ुशि आहियो तव्हां शॉपिंग कई आहे ऐं हिनजे करे असांखे गाना बि तव्हां ॿुधाईंदो मां तो बि ॿुधाईंदो रहंदो आहियां न गाना हिकिड़ो गानो ॿुधाइजो तव्हां बि हा हिकिड़ो ॿुधायां मां बि जी हा पोइ ठीकु आहे त कोशिशि कबी भाभी जी तव्हां सां थोरो घणो मां बि गुनगुनाईंदुमि पर जेके तव्हां गाना ॿुधाईंदव गज़ब हूंदा आहिनि ऐं सभु जेको आहे त उहो इंजॉय कंदा आहिनि त भाभी जी हिकिड़ो मां ॿियो बि तव्हां खां क्वेश्चन कंदुमि सो वी हैव अ कॉल नाउ हेलो अस्सलाम वालेकुम सलाम वाले अदा केरु पियो ॻाल्हाए किथां पियो ॻाल्हाए दानिश पियो ॻाल्हायां सांगड़ खां जी भाउ दानिश वेलकम टू आवर शो थैंक यू भाभी दानिश कहिड़ा हाल आहिनि खैर खैर ठीकु भाभी तव्हां ॿुधायो ठीकु आहियो मां ठीकु वेठी आहियां ईद जी शॉपिंग बि करे आहियां बकरो बि वरितो अथमि मूं सही ला वाह 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 तव्हां कुझु वरितो आहे बकरो या काशे हा असां सान वरितो आहे तव्हां छा वरितो आहे भाउ सान ठीकु आहे त पोइ भाउ असांजो स्टोरी वारो सेगमेंट हले पियो त पोइ तव्हां को सवाल पुछूं असां जी अदा ठीकु आहे त भाउ सवाल आहे
अनमोल जे पीउ जो हथ कहिड़ी सूरत में वापसि अची पियो सघे? सवाल थोरो रिपीट कजो। अनमोल जे पीउ जो हथ कहिड़ी सूरत में वापसि अची पियो सघे? अनमोल जो हथ लॻे थो तव्हां कहाणी सही कोन ॿुधी वाह। अदा लाइट ना है ना इन जे करे। ओ तव्हांजे लाइट न आहे वाह, ऑल राइट, दैट्स द प्रॉब्लम एक्चुअली। काफ़ी जगह ते लाइट न हूंदी आहे त कहाणी जे सेगमेंट में प्रॉब्लम थी वेंदी आहे। त भाउ डोंट वरी, अगरि तव्हांजे लाइट न हुई त तव्हां शामिल थी चुका असांजे सेगमेंट में ऐं तव्हांजो नालो असां विझूं था लकी ड्रॉ जे बॉल में। त असां ॾे कॉल कई दानिश संगी, वेरी मच ब्रदर फॉर कॉलिंग अस। ऐं अदा दानिश जो नालो बि वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में। ऐं भाभी जी तव्हां हिन जो जवाबु ॾियो त असां पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ हलूं। जी अनमोल जी, अनमोल जे पीउ जो हथ कहिड़ी सूरत में वापसि अची पियो सघे? जॾहिं हू आरमा खे क़त्ल करे त पोइ जॾहिं हू अमारा खे क़त्ल कंदी त पोइ अमारा खे क़त्ल छो पई करे? त हुनजे पीउ जो हथ वापसि अची वियो। न मतिलबु अमारा उहो कहिड़ो ॾींहुं हुयो अमारा जे लाइ? सालगिरह जो ॾींहुं हुयो। सालगिरह जो ॾींहुं हुयो, राइट आंसर। त भाभी जी इहो तव्हां बिल्कुलु सही जवाबु ॿुधायो। हिते असां हिनखे एंड तक करी, छो जो काफ़ी जॻहियुनि ते लाइट जो प्रॉब्लम लॻो पियो आहे त कुझु माण्हुनि जी स्टोरी न बि ॿुधी आहे। त असां अचूं था पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़, जेको आहे बाथरूम सिंगिंग जो भाभी जी। त पोइ बाथरूम सिंगिंग जो असांजो जेको सेगमेंट आहे उहो आहे एनेक्स जे तावन सां। त असां जॾहिं हीउ सेगमेंट स्टार्ट थींदो आहे भाभी जी हिन जो आगाज़ कंदी आहे। त भाभी जी कयो आगाज़ हिन सेगमेंट जो, छा पिया ॿुधायो? अॼुकल्ह असां वटि अच वञ पिया घटि छा ॻाल्हि रहो त परे जानी इहो छाजे करे जानी। अॼुकल्ह असां वटि अच वञ पिया घटि छा ॻाल्हि रहो त परे जानी इहो छाजे करे जानी। वाह 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 भाभी जी, छा ॻाल्हि आहे। इन सेगमेंट जो त मूंखे बेसब्री सां इंतज़ारु हूंदो आहे जॾहिं भाभी जी एॾा ज़बरदस्त असांखे गाना ॿुधाईंदी आहे। त भाभी जी हिन जा लफ़्ज़ तव्हां रिपीट त कयो, छा हुया? अॼुकल्ह असां वटि अच वञो पिया घटि। हा, अॼुकल्ह असांजे तव्हां घटि अचो वञो पिया, पोइ छा कजे हाणे? अॼुकल्ह असां वटि अच वञो पिया घटि छा ॻाल्हि आहे। हा, छा ॻाल्हि आहे, अॻिते छा? रहो त परे जानी इहो छाजे करे जानी। त भाभी जी कॉल अची चुकी आहे। अस्सलाम वालेकुम, केरु किथां? साईं शहदादपुर रोड नवाब शाह काशिफ थो ॻाल्हायां साईं। जी भाउ काशिफ, भलीकार असांजे शो में कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? हा साईं, ख़ुशि आहे, मज़े में सभु ख़ैर आहे। जी भाउ मां चीक लॻो पियो आहियां, असांजी भाभी जी बि गॾु बीठी आहे। काशिफ भाउ खे लॻो पिया ख़ुशि आहे? भाभी ख़ुशि आहियो? जी जी मां ख़ुशी वेठी आहियां। अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर आहे। ईद जी तयारियूं कयूं पिया। हा ईद जी मां बि तयारी करे छॾी आहे भाउ। हा कपिड़ा सिबराया अथव ईद जा? हाँ कपिड़ा वपिड़ा वरिता अथमि, हर शइ वरिती आहे। ठीकु आहे त भाउ काशिफ, असांजो जेको सेगमेंट आहे बाथरूम सिंगिंग जो स्टार्ट थी चुको आहे। त पोइ तव्हां असांखे छा पिया गुनगुनाए ॿुधायो अॼु? अचु अखियुनि वसी सैलाब कया। वाह वाह। अचु अखियुनि वसी सैलाब कया। अचु कणकुनि में लाभ पिया। वाह वाह। अॼु ताईं पूरा न ख़्वाब थिया किसी रहंदे यार हिजाबन में। कॾहिं निंड में त कॾहिं ओ जागन में तूं त मिलंदो रहंदे ख़्वाबन में। वाह 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 काशिफ, वेरी नाइस, तमामु बहितरीन तव्हां असांखे गीत ॿुधायो। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। त इहो यादि आहे काशिफ जंहिं असांखे कॉल कई, त दैट मीन्स असां हिकिड़ा कॉलर थी चुका आहिनि शामिल ऐं उन्हनि खे असां फ़िलहालु विझूं था बॉल में ऐं 3 कॉलर्स वठंदासीं ऐं पोइ फाइनलाइज़ कंदासीं हूज़ गोइंग टू बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे एनेक्स जे तावन सां। त भाभी जी हाणे असांखे कहिड़ो गीत ॿुधाए पिया तव्हां? हा वरी मां ॿुधायां जी। हिकु नदी मूंखे छॾे नथी तोॾे अचां त कीअं अचां। हिकु नदी मूंखे छॾे नथी तोॾे अचां त कीअं अचां। तोॾे अचण जो किरायो न आहे, गुरबत ॾाढो वरायो आहे। सच पुछी मुंहिंजी सर ई नथी तोॾे अचां त कीअं अचां।
वाह 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 वाह, तोॾे अचण जो किरायो बि न आहे। भाभी जी सफ़ा सुञी थी वई आहे छा भला? केॾे वञण जो किरायो न आहे? गानो हिक न बि मूंखे छॾे ई नथी, तोसां मिलां त कीअं मिलां, तोॾे अचण जो किरायो बि न आहे। इन खां वधीक अॻिते छा आहे भाभी जी? तोॾे अचण गुरबत जो ॾाढो वरायो आहे। जी? गुरबत अच्छा, गुरबत ॾाढो वरायो आहे। अच्छा, गुरबत ॾाढो वरायो आहे। तोॾे अचण जो किरायो न आहे। न पोइ भाभी जी जॾहिं गुरबत बि आहे, पैसा बि न आहिनि, त पोइ माण्हू अहिड़ा कम छो करे भला? गानो आहे न, गानो थी अच्छा, कॉल अची चुकी आहे। अस्सलाम वालेकुम, कह रहे किथां? वालेकुम अस्सलाम, ख़ालिद मुस्तफ़ा पिराम केरपुर। जी भाउ ख़ालिद भलीकार असांजे शो में कहिड़ा हालनि? ठीकु आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह खैर आहे, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? जी भाउ अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। भाभी हाणे तव्हांजो मां वेट कंदुमि भला। भाभी खैर आहे, ख़ुशि आहियो? मां ख़ुशी वेठी आहियां, तव्हां ख़ुशि आहियो? असां बि ख़ुशि लॻा पिया आहियूं। हा, अॼु कलाम को सुठो ॿुधाए। सुठो ॿुधायूं? हा, सुठो गानो ॿुधाए त मूंखे पंहिंजे मुड़ुस जी यादि अची ठीकु आहे वई। भाउ, असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट आहे, त जल्दी जल्दी सां छा असांखे गुनगुनाए पिया ॿुधायो तव्हां? ॿुधायूं था। जी। कभी कभी ये मुझे सताए, कभी कभी ये रुलाए, फकत मेरे दिल से उतर जाइएगा, बिछड़ना मुबारक बिछड़ जाइएगा। मैं समझा था तुम हो तो क्या और मांगू, मेरी जिंदगी में मेरी आस तुम हो। ये दुनिया नहीं है मेरे पास तो क्या, मेरा ये भरम था मेरे पास तुम हो। ऑल राइट, अगर जबरदस्त तुमसे अदा सीखा खालिद। मोहब्बत भी हो तो दगा कीजिएगा, मुकर जाइए। वाह वाह वाह, जबरदस्त अदा खालिद। मूंखे लॻे थो तव्हां सफ़ा गुम थी विया आहियो गाने जे अंदरि। एनीवेज़ तमामु बहितरीन वाह, थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस अदा खालिद। ऐं तव्हां बि शामिल थी चुका असांजे हिन सेगमेंट में। ऐं बाक़ी सां वठंदासीं लास्ट कॉलर, पर उन खां पहिरियों भाभी जी टाइम थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो। त केॾा बि न आहे वञिणो तव्हांखे, असां बसि हीअं वियासीं, हीअं आयासीं, हीअं वियासीं, हीअं आयासीं, त पोइ गॾिजी करे चओ धरती ते ज़मालो, वाह वाह ज़मालो। ओ आई खुशनवारी रात आ। वेलकम बैक टू धरती जो जमालो, वाह वाह जमालो। असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हली रहियो आहे निक जे ताउन सां। त भाभी जी असांखे नेक्स्ट कहिड़ो गीत पिया ॿुधायोसि? हाँ, देखा जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा, वाह वाह। कानों में झुमका तेरे हमको सितारा लगा, देखा जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, ॿ लाइनियूं मां बि तव्हांखे ॿुधायां थो, पर उन ते पोइ थोरो डिस्कस कजो, ठीकु आहे? उन ते थोरो ॻाल्हाइजो, ॾिसूं था त भाभी जी छा थी ॻाल्हाए। सो वी हैव अ कॉल। अस्सलाम वालेकुम, केरु किथां? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? जी ज़ैनब फातिमा लाड़काने खां। जी अदी ज़ैनब, वेलकम टू आवर शो। ठीकु लॻा पिया आहियो तव्हां? हेलो हलो हेलो हा जी दी, आवाज़ अचे पियो तव्हांखे असांजो? हलो जरा घट घट पियो अचे। हलो
जी जी हलो अदी हाणे अचे पियो तव्हांखे असांजो आवाज़ हा ॿुधण में? हा जी अचे थो। हा ठीकु आहे। अदी असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हली रहियो आहे त तव्हां असांखे छा पिया गुनगुनाए ॿुधायो अॼु? मुंहिंजे वस में जे हुजे मां न रोअण ॾियां कंहिंखे, प्यार वारा न जुदा थियनि वाह न रोअण ॾियां कंहिंखे। वाह ज़बरदस्त। जुल्फकार Continue. हयाती न खपे प्यार सिवा, दिल मजबूर थी पए थी पंहिंजे दिलदार सिवा, खिंडी हथ यार जे हथ मां न वञण ॾियां कंहिंखे, प्यार वारा न जुदा थियनि न छॾण ॾियां कंहिंखे। वाह वाह ज़बरदस्त, तमामु बहितरीन। लधी किथां सिखिया वरिती आहे तव्हां सिंगिंग जी? तो नेचुरल है। ऑल राइट तदी ज़ैनब सारी कॉल की थैंक यू वेरी मच सदी फॉर कॉलिंग अस। तमाम बेहतरीन आवाज़ त ही टई असां ॾे अची विया कॉलर्स, अदा ख़ालिद, अदा काशिफ, अदी ज़ैनब। त ॾिसूं था हिननि खे पहिरियों त कयूं फोल्ड। लेट्स सी हू इज़ गोइंग टू बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे एनेक्स जे ताउन सां। तो भई टई चिट्स भाभी जी वयूं असांजे बॉल में। सो लेट्स सी अॼु जो ही सेगमेंट केरु पियो करे विन जेको आहे असांजो बाथरूम सिंगिंग जो। त जल्दी जल्दी सां मां हिननि खे मिलाए करे हिकिड़ी चिट कढां ऐं बाक़ी ॿिनि चिट्स खे विझूं था लकी ड्रॉ जे बॉल में। ऐं अची वई मुंहिंजे हथ में। लेट्स सी हू इज़ गोइंग टू बी द विनर। ऐं अॼु असांजे बाथरूम सिंगर जी विनर आहिनि नन अदर देन ज़ैनब। सो कांग्रेचुलेशंस अदी ज़ैनब फॉर विनिंग एनेक्स गिफ्ट हैम्पर। त हिते असांजो ही सेगमेंट बि थियो ख़तमु। हाणे अचूं था पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ बाबे जी। त साइड चेंज करे अचो बॉक्सिस जी तरफ़। अचो 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 अचो। सो डेफिनेटली असांजो बॉक्सिस वारो सेगमेंट थी चुको आहे यार। त जल्दी सां कॉल कयो ऐं शामिल थी वञो असांजे हिन सेगमेंट्स में ऐं सिलेक्ट कयो पंहिंजी पसंदि जो बॉक्स। असां वटि आहिनि नंबर 1 खां नंबर 12 ताईं। नंबर 1 टू नंबर 12। त ॾिसूं था त तव्हांजी क़िस्मत में छा आहे। असांजे हिन बॉक्सिस में काफ़ी सारियूं शयूं हूंदियूं आहिनि। जेको जेको तव्हांजे साम्हूं डिस्प्ले में आहे उहो सभु कुझु बि हिन में आहे। ऐं उनखे अलावा ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते बि आहे। त भाभी जी मोस्टली जॾहिं मां तव्हांखे चांस ॾींदो आहियां त तव्हांजो हिकु ॿ दफ़ो ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते बि निकितो आहे न? हाँ हिकु ॿ चकर लिखतो आहे। हिकु ॿ चकर तव्हांजो निकितो आहे ख़ुशि रहो पंहिंजे चकर। अच्छा जॾहिं मुंहिंजे ख़्याल में तव्हां 2 नंबर सिलेक्ट कयो, तव्हांजो लकी नंबर आहे न? मुंहिंजो लकी नंबर 2 नंबर। हा तव्हां ॿुधाईंदव त मुंहिंजो लकी नंबर 2 नंबर आहे। ऐं जेॾी महिल भाभी जी हिन बॉक्स खे खोलंदी आहे त निकिरंदो त ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते। हाँ अॼु वरी हाणे वरी इहो न चइजो त मां तव्हां सां दुश्मनी कंदो, ॼाणे वाणे विझंदो आहियां हिन में। ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते। न अॼु ट्राई करे ॾिसां मां। अॼु तव्हांखे बि ट्राई कराईंदासीं पर हुन खां पहिरियों असांजा कॉलर्स ट्राई कंदा भई। अच्छा। ऑल राइट। हा ही असांजे कॉलर्स जे लाइ बि सेगमेंट आहे। तव्हांखे बि असां चांस ॾींदासीं। भाभी जी छा यादि कंदव? उहो बि तव्हां वटि किरायो भाड़ो बि न आहे पुॼण ताईं। हाँ इहा त ॻाल्हि आहे। हा न कोण गानो ॿुधायो न तव्हां तोॾे अचण जो किरायो बि न आहे। हाँ तोॾे अचण जो किरायो बि। हिकु न ॿी मूंखे छॾे ई नथी। तोसां मिलां त कीअं मिलां? हा हा न हा न। त भई 1 नंबर खां 12 नंबर ताईं असां वटि बॉक्सिस आहिनि। जल्दी सां कॉल कयो, सिलेक्ट कयो पंहिंजी मर्ज़ी जो बॉक्स ऐं पंहिंजो लकी नंबर बि ॿुधाए सघो था। ॾिसूं था त तव्हांजो लक तव्हां सां साथ ॾिए थो या नथो ॾिए। नंबर 1 टू नंबर 12 भाभी जी। त हिन सां गॾो गॾु हिकिड़ो दफ़ो हिन साइड पे अची वञो भाभी जी। असांजा जेके स्पॉन्सर आहिनि लू बिस्किट वारा। त ॾिसी सघो था हिननि जा जेके प्रोडक्ट्स आहिनि गाला, ज़ीरा प्लस ऐं कैंडी। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जेको तव्हां नंबर ॾिसो था हिन ते तव्हां मिस कॉल हणी करे लकी विनर बि थी सघो था। कॉल न करणी आहे, सिर्फ़ु मिस कॉल ॾियणी आहे। मिस कॉल लॻाए करे थी सघो था तव्हां लकी विनर। त भई हीअ आहिनि लू बिस्किट वारा जंहिं असांखे इहा ऑफर ॾिनी आहे, तव्हांखे इहा ऑफर ॾिनी आहे। त भाभी जी अची वञो हिन साइड आहे। तव्हां कहिड़ा बिस्किट यूज़ कंदा आहियो हिननि मां वैसे? मां गाला 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 यूज़ कंदा आहियो। ऐं कैंडी खाधा आहिनि तव्हां? कैंडी बि खाई दियां पर गाला जेको आहे तव्हांजा गाला फेवरेट आहिनि? जी हा पर मुंहिंजा कैंडी फेवरेट आहिनि भाभी जी। हाँ कैंडी
गाला बिस्किट मुंहिंजो फेवरेट आहे। तव्हांजो गाला बिस्किट फेवरेट आहे, मुंहिंजो कैंडी बिस्किट फेवरेट आहे। ऐं तव्हांजो कहिड़ो नंबर फेवरेट आहे ऐं कॉल करे पंहिंजो फेवरेट नंबर असांखे ॿुधायो त जल्दी जल्दी सां ओपन करे ॾिसूं था त हिन बॉक्सिस जे अंदरि छा थो निकिरे। वी हैव वॉशिंग मशीन्स, माइक्रोवेव, जूसर्स ऐं उन खां अलावा ही वारा गिफ्ट्स बि आहिनि ऐं उन खां अलावा ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते बि आहे। ॾिसूं था त विन कयो था या ख़ुशि था रहो पंहिंजे ख़र्चे ते। त बॉक्सिस वारो सेगमेंट थी चुको आहे स्टार्ट ऐं कॉल बि अची चुकी आहे। अस्सलाम वालेकुम, केरु ऐं किथां? ख़ुशी जी वाह, मां ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? जी जी अलाह शुक्र, मां बि ठीकु आहियां। भाभी ख़ुशि आहे? जी जी अदा मां ख़ुशि लॻी पई आहे। जी जी ईद जी शॉपिंग बि करे आई आहियां। तव्हां ईद जी शॉपिंग कई आहे? न मूं कान कई आहे अञा भाभी। बाक़ी टाइम थोरो बचो आहे, छो न कई अथव? हा बस थोड़ी लेट थी वई, इंशाल्लाह कंदासीं। हाँ मां तो करे आई आहियां ईद जी शॉपिंग, 2 किलो बि वठी आई आहियां। जी जी ठीकु आहे, त पोइ अदा असांजो बॉक्सिस वारो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे। तव्हां कहिड़ो बॉक्स सिलेक्ट कंदो? 1 खां 12 नंबर ताईं बॉक्सिस आहिनि, त पोइ कहिड़ो तव्हांजे लाइ असां बॉक्स खोलियूं? अदा तव्हां पंहिंजो नालो कोन ॿुधायो, तारुफ़ कराइजो पंहिंजो। खलील अहमद बांसगाबाद। जी भाउ सलीम, कहिड़ो बॉक्स सिलेक्ट कंदो? बॉक्स कहिड़ा कहिड़ा आहिनि खलील जी भाउ मां ठीकु आहियां। अदा असांजो बॉक्सिस वारो सेगमेंट आहे, तव्हां कहिड़ो बॉक्स सिलेक्ट कंदो? नंबर 1 खां 12 ताईं। नंबर 11। नंबर 11। त ठीकु आहे अदा, खलील असांखे नंबर 11 ॿुधायो आहे, त ॾिसूं था नंबर 11 मां छा पियो निकिरे। ऐं अदा तव्हां विन कयो आहे सोब गिफ्ट हैम्पर। तो भाउ कॉन्ग्रेचुलेशंस फॉर विनिंग सोब गिफ्ट हैम्पर। तो भाई ही हुआ अदा खलील जे सारे कॉल कई हिननि विन कयो आहे सोब गिफ्ट हैम्पर। इन सां गॾो गॾु भाभी जी टाइम घटि आहे, त मुंहिंजे ख्याल में मां सोचां पियो त असां पंहिंजा टंग ट्विस्टर स्टार्ट न कयूं? हाँ बिल्कुलु, लास्ट में पंहिंजा टंग ट्विस्टर स्टार्ट कयूं? हाँ स्टार्ट कयो। हाँ, हिकिड़ो बॉक्स मां तव्हां को खोल रहा है, तो उन को पोइ असां स्टार्ट कयूं था, ठीकु आहे? भाभी जी तव्हांखे बि मां ॾिनो चांस, त जल्दी सां ॿुधायो कहिड़ो बॉक्स ओपन करणो आहे? लकी नंबर तव्हांजो 7 नंबर आहे न? 7 नंबर। हा मुंहिंजो त 7 नंबर लकी आहे। पोइ 2 नंबर। पोइ 2 नंबर। त पोइ मां सम्झो था ही ओपन कराईंदो। 2 नंबर। 2 नंबर जी ठीकु आहे। त पोइ भाभी जी चवे थी 2 नंबर, ऐं भाभी जी वरी ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते हुजे, त पोइ हाँ इहा बि ॻाल्हि आहे। न 2 नंबर 2 नंबर। अच्छा हाँ कंफर्म 2 नंबर? कंफर्म। सीरियस था चओ? सीरियस थी चवां। तो एॾो गुस्सो छो था कयो भाभी जी? 2 नंबर बस। अरे गुस्सो त ॾिसो भाभी जी जो, एॾो गुस्सो। सीरियस थी चवां न दा। अरे वरी सोचे वठो भाभी जी, वरी सोचे वठो। सोचे छॾियो 2 नंबर। 2 नंबर त ठीकु आहे, ॾिसूं था 2 नंबर में छा आहे। हीअ अची वई चिट मुंहिंजे हथ में। ऐं भाभी जी तव्हां विन कयो आहे, सच में विन कयो। मां तव्हांखे ॾियण वारो आहियां सोब गिफ्ट हैम्पर। सो भाभी जी कांग्रेचुलेशंस फॉर विनिंग सोब गिफ्ट हैम्पर। ऑलराइट, जबरदस्त भाभी जी, जबरदस्त। वी हैव अ कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम, केरु हैं किथां? मां सनम थी ॻाल्हायां लाड़काणे खां। जी अदी सनम, वेलकम टू शो। असांजो बॉक्सिस वारो सेगमेंट हली रहियो आहे, त पोइ कहिड़ो बॉक्स कयो था चूज़? नंबर 1 खां 12 ताईं बॉक्सिस आहिनि, जंहिंमें 2 नंबर बि सिलेक्ट थी चुको आहे ऐं 11 नंबर बि सिलेक्ट थी चुको आहे। इन ॿिनि खां अलावा तव्हां असांखे कोई बि बॉक्स ॿुधाए सघो था। अदी सनम 3। नंबर 3। नंबर 3। ठीकु आहे, त अदी चवे थी नंबर 3। ॾिसूं था त हू कुझु विन कनि थियूं या ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते। त हियर वी गो अदी। सनम तव्हां विन कयो आहे धरती टीवी जो गिफ्ट हैम्पर। कांग्रेचुलेशंस फॉर विनिंग धरती टीवी गिफ्ट हैम्पर अदी सनम। त हीअ सनम के सारे कॉल कई। हाणे असां स्टार्ट कंदासीं भाभी जी टंग ट्विस्टर्स। जी त असां वटि अॼु 2 टंग ट्विस्टर्स आहिनि। ॾिसूं था त असांजा कॉलर्स 10 दफ़नि में 10 दफ़ा ॿुधाए सघनि था, नथा ॿुधाए सघनि, उहो बि विदाउट एनी स्पेस, विच में कोई स्पेस न हुजे। भाभी जी हिकिड़ो टंग ट्विस्टर आहे, पहिरियों त मां तव्हांखे चवंदुमि कचो पको ॿुधो आहे? कचो पको। कचो पको पकी कची। कचो पको पकी कची, 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 कचो पको पकी कची। कच्चो पक्को पक्की कच्ची। हाँ जल्दी कच्चो पक्को पक्की कच्ची, कच्चो पक्को पक्की कच्ची, कच्चो पक्को पक्की कच्ची, कच्चो पक्को पक्की कच्ची। हाँ कच्चो पक्को पक्की कच्ची, कच्चो पक्को पक्की कच्ची, कच्चो पक्को पक्की कच्ची, कच्चो पक्को पक्की पक्की। ओ भाभी जी आउट थी वियो। चवंदा आहिनि जॾहिं तव्हां ओवर स्मार्ट थियण जी कोशिशि कंदा आहियो,
उन खां पोइ छा थींदो आहे तव्हां ॾिसी छॾियो भाभी जी तव्हां जेको त चयो त कयो कई ओवर वेठो। स्मार्ट कॾहिं बि न थीजे भई ओवर स्मार्ट न तव्हां त चयो त तकड़ तकड़ में हा चओ पोइ तकड़ में त तव्हां वरी हिकिड़ो अलॻि ई अंदाज़ सां ॿुधायो न हलो हिकिड़ो दफ़ो मां ॿीहर तव्हांखे चांस ॾिनो कचो पको पकी कची हाणे ओवर स्मार्ट न थीजो सही तरीक़े सां ॿुधायो कचो पको न ईअं न वी हैव अ कॉल नाउ हेलो अस्सलाम वालेकुम केरु हैं किथां वालेकुम अस्सलाम मुश्ताक अहमद सराम खटर आजीबा मुश्ताक कहिड़ा हाल आहिनि तव्हांजो आवाज़ ॿुधी मां तव्हांखे सुञाणे वियुमि ठीकु लॻा पिया आहियो जी जी अल्लाह जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे त मुश्ताक असांजो टंग ट्विस्टर वारो सेगमेंट थो हले जंहिंमें असां तव्हांखे कुझु लफ़्ज़ ॿुधाईंदा आहियूं तव्हां असांखे रिपीट करे करे ॿुधाईंदा आहियो 10 दफ़ा जी 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 ठीकु आहे त पोइ तव्हांखे चवणो आहे कचो पको पकी कची कचो पको पकी कची 10 दफ़ा ॿुधाइणो आहे पर जल्दी जल्दी में कचो पको पकी कची कचो पको पकी पहिरियां रिपीट करिया अथव हेलो जी हेलो जी कच्चो पक्को पकी कची कच्चो पक्को पक्की कच्ची कच्चो पक्को पक्की कच्ची हाँ। कच्चो पक्को पक्की कच्ची 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 कच्चो पक्को पची कची ओ अदा मुश्ताक विच में भुली वियो तव्हां पची कची चई वियो एनीवेज पहिरियों ॾिसणो प्ले पिया कयो बट डोंट वरी तव्हांजो नालो वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में ऐं तव्हां शामिल थी चुका संजय ने सेगमेंट में थैंक यू वेरी मच अदा मुश्ताक फॉर कॉलिंग अस त विच में थोरो ज़बान भाभी जी लड़खड़ाइजी वई था मुश्ताक जी त ही पची कची वञे थी चिट लकी ड्रॉ जे बॉल में त हिकिड़ो असां लास्ट कॉलर वठंदासीं उन्हनि खां पुछंदासीं त हू असांखे ॿुधाए सघनि था या नथा ॿुधाए सघनि 10 चांसिस में त भाभी जी हाणे तव्हां रिपीट करे मूंखे ॿुधायो तव्हां बि हारे विया आहियो कचो पको पकी कची 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 हा ॿुधायो कचो पको पकी कची 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 कचो पको कची पकी कच्ची पक्की वरी भाभी जी ग़लति ॿुधाइजो भाभी जी 2 दफ़ा असांखे सही कोन ॿुधायो मां भाभी जी खे सेकंड चांस बि ॾिनो पोइ बि कोन ॿुधाए सघी वठंदासीं लास्ट कॉलर ऐं ॾिसंदासीं हू असांखे सही ॿुधाए सघे थो या नथो ॿुधाए सघे हिन खां पहिरियों सारे था मुश्ताक कॉल कई उन बि पची कची विच में चई छॾियो वी हैव अ कॉल फाइनली नाउ हेलो अस्सलाम वालेकुम केरु हैं किथां वालेकुम सलाम ज़ेबा फहमीदा परमबान सिदाबाद जी दी फहमीदा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा जी अल्लाह जो शुक्र बिल्कुल ठीक भाभी जी तू चा कि चंगी भली खुशी हाँ जी फिर भी मां खुशी वेठी आहियां तूं खुशी जी जी अल्लाह जो शुक्र बिल्कुल मां त ईद जी शॉपिंग बि करे आई आहियां अॼु तो शॉपिंग कई न जी जी मूं ढेर सारी शॉपिंग कई आहे हाँ मां बि ॾाढी शॉपिंग करे आई आहियां रोए मूंखे जेलस थी थिए नाज़ है बापा हाणे इलाही शॉपिंग कई हूंदी के तो अञा कोन कई अथमि ठीकु आहे न, अदी न। अदी त पोइ असांजो जेको सेगमेंट आहे टंग ट्विस्टर वारो आहे तव्हांखे असांखे लाइन ॿुधाईंदासीं 10 दफ़ा तव्हां असांखे चई ॿुधाईंदो पर जल्दी जल्दी में त पोइ ॿुधायां जी ॿुधा अदा अदी अदा तव्हां- मूंखे दॿो ॾी हाणे इहे मूंखे ॾान ईंदा न इज़ी आहे तव्हांखे सिर्फ़ु चवणो आहे कचो पको पकी कची 10 दफ़ा कचो पको पकी कची कचो पको पकी कची कचो पको पकी कची भाउ मां न चई सघां न अदी फहमीदा को मसलो न आहे जेतिरो बि ॿुधाए सघो असांखे ॿुधायो को मसलो न आहे पाण में ई आहियूं फैमिली मेंबर्स आहियूं कचो पको पकी कची जी मां पहिरियां ॿुधायां तव्हां जब जो ईअं यादि आहे ठीकु आहे जी तव्हां ॿुधायो कचो पको पकी कची पको कचो कची न पकी कचो पको पकी कची कचो पको पको कची कचो पको पकी कची पकी कचो पको पकी पको कची न ॿुधो अदी फहमीदा ॿुधो कची ॿुधो कचो पको पको कची ॿुधो कची ॿुधो सॉरी मूंखे लॻे थो तव्हां फोन हटाए छॾी आहे पंहिंजे कन तां पको कची अदी कचो अदी पको फहमीदा पको अदी कची अदी कचो ॿुधो पको अदी भेण अदी भेण अदी कचो पको पकी कची कचो पको पकी कची कचो पको पको कची न। कचो पके जी कचो पको पकी कची कचो पको पको पकी कची हा कचो पको पकी कची 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 हाँ। कचो पको कची पकी कचो पको ओह। कची पकी कचो पको कची ठीक है ऑल राइट अदी
अदी जी हाँ तव्हां वरी विच में मिस्टेक करे छॾी डोंट वरी असांजे तव्हांजे सेगमेंट में शामिल थी चुका आहियो ऐं तव्हांजो नालो वञे थो लकी रोज़ बॉलमैन थैंक यू वेरी मच दी फॉर कॉलिंग अस त हुई अदी फैमिली दा जे सारे कॉल कई ऐं हिते असांजो शो थिए थो वाइंड अप ऐं फाइनली उहो मोमेंट अची वियो आहे जॾहिं असां अनाउंस कंदा आहियूं विनर जेके विन कंदा आहिनि 15,000 रुपयनि जो केस त भाभी जी हा हिनखे खणो गॾायोसि त पोइ वरी चिट मां खणा बस मां तो खणा भाभी जी अच्छा चलो सही है ठीक है सुभाणे मां तव्हां को खणाईंदुमि ओके हिकिड़ी चिट मां खणी छॾी आहे ॾिसूं था त केरु ख़ुशनसीब आहे जेको विन कंदो 15,000 रुपयनि जो केस त पोइ भई अॼु विनर आहिनि रिमशा जे सारे सखर को कॉल कई और कांग्रेचुलेशंस टू रिमशा फॉर विनिंग 50,000 रुपीस केस द वेरी वेल डन तो भाभी जी भी डांस करें थी रिमशा जे लाइ त अॼु 15,000 रुपया विन कया आहिनि रिमशा जे सारे सखर खां कॉल कई हिन सां गॾो गॾु असांजो शो थिए थो ख़तमु पुॼे थो पंहिंजी पुॼाणी ॾे वरी तव्हां सां मिलंदासीं सुभाणे ऐं परीहं 10 बजे खां 12 बजे ताईं तेसि ताईं पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु रखिजो त पोइ गॾिजी करे चओ धरती ते संभालो वाह वाह संभालो